अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे सहरी टाइम। मां आहियां शफ़ीउंद लाखो। अल्हम्दुलिल्लाह हे सॼो रमज़ान मां तव्हां सां साथ रहियो आहियां ऐं अलाह जे कलाम खे सवली सिंधीअ में तव्हां ताईं मां पहुचाए रहियो आहियां। हीउ जेको सो हिकिड़ो बाग़ आहे क़ुर जंहिं मां असां अंदरि घुमूं था, चरूं था, खाऊं था, अलाह जी ॻाल्हि सम्झी ॿुधूं था, जंहिं ते रब राज़ी थो थिए। तव्हांखे केतिरा दफ़ा ॾिसियमि त हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तव्हां उनखे सम्झो था पंहिंजी ॿोलीअ में त इन जो सवाबु जेको आहे सो 100 रकात नफ़िलनि खां वधीक आहे। वरी ॿी जाइ ते आयो आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तव्हां सम्झी ऐं उनखे सम्झो था त इन जो सवाबु सॼे क़ुर खे ख़तमे करण खां वधीक आहे। तंहिंजे करे हीअ जेके असीं तव्हांखे ॾिसूं था हिकु हिकु आयत, इहा सम्झो त तव्हां जेकॾहिं ॿुधो था कनु ॾेई त इहो तव्हांखे अलाए किथे थी पहुचाए। यानी जेकॾहिं 10 आयतूं बि तव्हां मुंहिंजूं ॿुधियूं त 10 ज़रबिया 100 हज़ार नफ़िल केरु थो पढ़े। तंहिंजे करे साथ ॾियो, इनशा अलाह ताला आसानी कंदो। थोरो मां पोइ ते मोटियो आहियां पर इन जो को सबबु आहे। सूरह ताहा खे मां कुझु आयतूं रिपीट थो कयां। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द ओहैना इला मूसा। जॾहिं जादूगरनि खां मूसा अलैहिस्सलाम खटे वियो त मूसा थोरो पापूलर थी वियो त हाणे यकदमि फ़िरौन हिन में हथु न पियो विझी सघे, छो त हर सियासी माण्हू पंहिंजो अवाम जो रिएक्शन ॾिसंदो आहे। ऐं हिते ॾिसो त असांजे मुल्क में एॾी करप्शन थी वई आहे त को अवाम जो रिएक्शन कोन्हे, त सियासी माण्हू खे परवाह ई कान्हे का, उहो सम्झंदा त सभु कुझु सही आहे। पुलिस जे थाणनि ते ॾिसो छा हालत लॻी पई आहे, यानी रिश्वत खां सवाइ किसो हले ई कोन थो, ग़रीब अवाम त तबाह थी वियो आहे। सो बहरहाल पोइ रातो राति में अलाह ताला चए थो त असां मूसा अलैहिस्सलाम खे वही कई आहिनि असर बि इबादी, रातो राति मुंहिंजा हे बाना जेके आहिनि, जेके मज़लूम आहिनि, इन्हनि खे कढो हितां। फ़ज़रिब लहुम तरीक़नि फिल बहरि यब्सा, तव्हांखे इहो वॾो दरियाह क्रॉस करिणो आहे, उतां मां तव्हांजो रस्तो कढंदुसि दरियाह मां। ला तख़फ़ दरकऊं वला तख़्शा, ऐं पकिजण जो बि तव्हांखे भउ न कयो, ऐं न को वरी ॿुॾण खां तव्हां टिॼंदव। फ़िरौन खे सुबुह जो ख़बर पई त रातो राति सॼी मख़लूक निकिरी वई आहे, ॿार बचा खणी, लॾो वॾो खणी। फ़तब फ़िरौन बि जुनूदी, फ़िरौन यकदमि पंहिंजो लश्कर घुरायो ऐं पियनि पोयां। पोइ छा आहे त हे त जेको आहे सो उन दरियाह में अलाह साईं हुनजी लठ हईं त उहो सॼो रस्तो थियो, निकिरी विया। उहो रस्तो अञा मौजूदु, फ़िरौन जो लश्कर बि उन ई रस्ते में जो गिड़ी पियो त ग़शियहुम मिनल यम मां ग़शियम, तंहिंजे करे जेको आहे सो ॿुॾण लॻा। अज़ल फ़िरौन क़ौमहू वमा हदा, ऐं फ़िरौन माण्हुनि खे गुमराह करे छॾियो, अवाम खे। हमेशह अवाम जी गुमराहीअ जो ज़िमेदारी हुकुमरान हूंदो आहे, जेको हुननि खे ग़लति रस्तो ॾेखारींदो आहे। तंहिंजे करे पाण सिधे रस्ते ते कोन्हो, अवाम खे गुमराह करे छॾी। तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो, ओ या बनी इसराईल क़द अंजयनाकुम मिन अदुव वादनाकुम जानिबिल तौरिल अयमन, असां तव्हांखे तव्हांजे दुश्मन खां बचायो। पोइ वरी जबल ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अचण जो चयो हुअमि वाइदो, ऐं वरी तव्हांखे छाकाणि त डेज़र्ट मां वञो पिया, खाधो ॿाधो कोन्हो, त असां तव्हांजे मथां नज़लना अलैकुम मन सलवा, तव्हांखे मन सलवा लाथोसीं, माना जेको आहे सो तितरनि जो बोड़ ऐं हलवो। उन खां पोइ चई अलाह ताला चए थो त कुलू मिन तइबात मा रज़क़नाकुम, खाओ पियो जेको तव्हांखे रिज़ ॾिनो अथऊं, वला तदकऊ फी, पर इन्हीअ में नाफ़रमानी न कयो। यहल अलैकुम ग़ज़बी, जेकॾहिं त पोइ मुंहिंजो ग़ज़ब तव्हां ते नाज़ुल थींदो। वमई यहलिल अलैहि ग़ज़बी फ़क़त हवा, पोइ जंहिं ते ग़ज़ब नाज़ुल थियो उहो त बेशक उजड़िजी वेंदो। तंहिंजे करे हिन मुल्क में सिंध में बि सुकार जे लाइ शर्त आहे त अलाह जी नाफ़रमानी न हुजे, कूड़ न हुजे, ठगी न हुजे, रिश्वत न हुजे, ऐं तव्हांजा जेके नुमाइंदा हुजनि अलाह वारा हुजनि, 5 वक़्त निमाज़ी हुजनि, ऐं शोबाज़ी न कनि, नंढियुनि नंढियुनि गाॾियुनि में हलनि, ऐं अॻियां पोयां 20-20 गाॾियूं खणी था हलनि। ॾाढो अफ़सोस आहे, अलाह ताला इन्हनि माण्हुनि खे पसंदि ई कोन थो करे। अलाह फ़रमाए थो, इन्नी लगफ़ारुन लिमन ताब व आमन अमिल सालिहन सुम अहतदा। पोइ जंहिं तौबह कई
उन लाइ ऐं ईमान आणे अमल सालह कयईं त पोइ मां उन्हनि जी जेको सो मां ग़फ़ार बख़्शींदड़ आहियां ऐं पोइ मां उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारींदुसि। हाणे मूसा अलैहिस्सलाम गॾु वञे पियो पंहिंजे बनी इसराईल जे क़ौम सां डेज़र्ट मां हे माल खाईंदा पिया हलनि, त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे टाइम ॾिनो त तूं पहाड़ ते अचिजांइ। सो हे वरी उन्हनि खे करे ऐं तुर तकिड़ो निकिरी अॻु ई अचे पहाड़ ते पहुतो, त अलाह ताला पुछेसि थो वमा आजलक अन क़ौम की आहे मूसा, चई तो इहो क़ौम खे छॾे तकिड़ो छो आयो आहीं? काल हुम उलाए अला सरी, चईसि पोयां अचनि पिया था मुंहिंजा, व अजिल त इलाही रबी रे तरदा, बसि तुंहिंजे शौक़ में आयो आहियां त तूं मूंसां राज़ी थी, मां तॾहिं तुरे तकिड़ो आहियां। त अलाह चएसि थो काल फ इना कद फतन ना क़ौम में बादिक, चए थो त पोइ त तुंहिंजी क़ौम खे थोरो मूं इम्तिहान में पोयां विधो, अज़ल हूं मां सामरी, सामरीअ गुमराह करे छॾनि। सामरी हिकिड़ो मिनिस्टर हूंदो हो बनी इसराईल जी क़ौम जो, पर हुननि खे फिरौन रखियो उन्हनि जे मथां कंट्रोल करण लाइ, त इहो बि उन्हनि ज़ालिमनि जो हिसो, पर पोइ हाणे जो माइग्रेशन थी त हीअ बि उन्हनि में गिड़ी पियो, पर हो ॾाढो होशियारु। आख़िरी जेके मथे पहुचनि था न, इहे आख़िर त ज़हीन आहिनि। पोइ ज़हीन माण्हू या त सफ़ा वॾो ठॻो वञी थींदो या अलाह जो ओलियाउ थींदो, इहे ॿई इन में शयूं मौजूदु आहिनि। सो अलाह ताला से हिन त सामरी तव्हांजे माण्हू खे गुमराह कयो। हाणे कीअं गुमराह थियो? असल में छा हो त मूं तव्हांखे ॾसियो त हीअ जेका असांजा हिंदू भाउर आहिनि त इहे अहले किताब, हिन जा वेद बि क़ुर वारियूं ॻाल्हियूं था लिखनि, लेकिन इन्हनि जो नबी रिसर्च मां पियो आहे, जो नबी नूह अलैहिस्सलाम हो ऐं इहो सभिनी खां अॻियो नबी आहे। तंहिंजे करे इन्हनि जा जेके इहे मंदर या इहे मूर्तियूं इहे इस्लाम खां अॻे जूं पुराणियूं आहिनि, ऐं इन्हनि खे ॾिसी ॾिसी मके जे मुशरिकनि बि 360 मूर्तियूं अलाह जे वलीउल्लाह जूं लॻायूं, नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जूं साॻियूं। ऐं अक़ीदो इहो हो त असां वटि क़बरूं कोन्हनि के, तंहिंजे करे असां इन वलीअ जे शिकिल जी मूर्ति लॻाई आहे, त हर वलीअ जी मुख़्तलिफ़ शिकिल। उहो हाणे हिक ॿिए खां पुछो हूंदनि त फलाणो बुज़ुर्ग कीअं लॻे पियो तव्हांखे, उहे मूर्तियूं लॻाइनि। हाणे चवनि पिया त छाकाणि त हुननि जो बि अक़ीदो हो ऐं हिंदुनि जो बि अक़ीदो आहे, जेको असां मुस्लमाननि जो कोन्हे, ऐं उन्हनि जो ऐं हिंदुनि जो अक़ीदो सचो अक़ीदो आहे जेको क़ुर में आहे, त अलाह जा वली हिन वक़्तु उन्हनि जा रूह जन्नत में आहिनि, ऐं अलाह जे शहीदनि जा रूह अर्श ते अलाह सां गॾु, ऐं काफ़रनि जा रूह कारनि पखियुनि में इन्हनि खे सुबुह शाम जहन्नम में घुमाइजे थो। इहो अक़ीदो आहे सभिनी जो। इस्लाम बि ईअं थो चए, क़ुर चए, पर हिते असां माण्हुनि खे इहो कोन था ॾिसूं। असां चऊं था त न असांजो वली जन्नत में कोन्हे त सिम में पियो आहे। तंहिं ते हुननि जेको सो इहे मूर्तियूं लॻायूं हुयूं। वरी इन्हनि खां पोइ शायदि हुननि वटि का हिस्टोरिकली हिंदुनि वटि का शइ आहे त जेका गऊं आहे उहा पोतर आहे, तंहिंजे करे न गऊं जी बि पूॼा कंदा आहिनि, गऊं माता चवंदा आहिनि उनखे। त इन गऊं या जे गाबनि जूं इहे बि जेके आहिनि से पंहिंजे मंदरनि में मूर्तियूं रखियो वेठा ऐं उनजी पूॼा कंदा आहिनि। सो सामरी जॾहिं लंघियो त हिकिड़ो अहिड़ो हिंदुनि जो मंदरु हिनखे मिलियो, उते वरी इन वेठो, ऐं उहो उन में इन गाबो हो जंहिंजी इहे पूॼा कनि पिया। हाणे छा आहे त इन्हनि दरगाहुनि ते ज़रूरु चमचा वेठल हूंदा आहिनि। इन्हनि जो कमु इहो आहे, पहिरीं त पिनंदा उन्हनि खां, पोइ वरी खे स्टोरियूं ॾसींदा त भई अॻु में हिकिड़ो माण्हू आयो, उनजो कमु न पियो थिए, थी वियो। मुंहिंजे ॻोठ जा हिकिड़ा आहिनि असांजा सॼण, वॾा माण्हू आहिनि, त उहे विया घुमण इंडिया में, त अहिड़े कंहिं मंदर ते विया त मूंखे पियो ॿुधाइनि पियूं त उते असां वेठासीं त 5 अंधा आया ऐं अचे रोअण लॻा, असांजे साम्हूं हुननि जूं सॼियूं अखियूं सॼियूं थी वियूं। त माना इहे ड्रामा हलंदा रहंदा आहिनि। सामरी त ज़हीन हो, हुननि बि अहिड़ो हिनखे ॾसियो हूंदो त हे गाबो हीअं थो करे, रंब थो करे, हे अलाह आहे, अलाह जी शिकिल में हेठि वेठो आहे। तंहिंजे करे जेको सामरी मुतासिर थी वियो ऐं हुननि खे चई त वारो कयो, मूसा अलैहिस्सलाम बि कोन्हे को, अलाह खपे, तंहिंजे करे ॾियो हेॾे सोन कढो, सॼो ज़ेवर कढो, ॻारियूं था ऐं इन में असां जेको सो अहिड़ो गाबो था ठाहियूं। ऐं हिन वाक़ई गाबो ठाहियो, सभु अचे निवड़ी वेही रहिया हुजे अॾो, जीअं हे तव्हांखे तस्वीर में मूं ॾेखारियो आहे। त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम मोटी अचे ॾिठई तॾहिं हे त वरी शिरक में पइजी विया आहिनि। पर रजा मूसा अला क़ौमी ग़ज़बान असफ़ा, सफ़ा कावड़जी वियो। काल या क़ौमी अलम याइदुकुम रब्बुकुम वअदन हसना, जे तव्हां सां अलाह पंहिंजो पालनहार चङो अंजाम कोन ॾिनो, या तव्हांखे का अञा वक़्तु को साल थी विया आहिनि त विसरी वियो अथव,
अम अरतुम अन यहिल अलैकुम ग़ज़ब मिन रब्बिकुम, या तव्हां जेको सो पंहिंजे पाण ते अलाह जो ॾमर जेको आहे सो हलाल था कयो, फ़ख़्लक़ तुम मोइदी, ऐं मुंहिंजे इंजाम जे उबतड़ाई कई अथव। त चऊंसीं असां त कोन कया, हे वेठो अथव सामरी, ईअं त असांखे ॿुधायो त ईअं कयो। पुछेसि थो कालू मां अख़लफ़ना मोइदक मलिकिना, चई असां इहो तुंहिंजो वाइदो कोन कयो आहे, फेरायो आहे, पर हे जेके असां वटि जेको आहे सो ज़ेवर आहे, असांखे सामरीअ चयो कज़ालिक अलका, सामरीअ चयो त बाहि में विझो, हुन मां गाबो ठाहियो, ऐं पोइ उन मां जेको फ़ख़्रज लहुम इजलन, पोइ जेको गाबो ठहियो जसद लहू ख़ुआर, पोइ जेको रिंभ कंदो हो, ऐं असांखे सामरी पियो चए हाज़ा इलाहुकुम व इलाह मूसा, चए हे असां तव्हांजो रब आहे ऐं मूसा जो, फ़ नसीह मूसा अलैहिस्सलाम खां ॻाल्हि विसरी वई न, तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए वञे हा। त अलाह ताला चए थो त जॾहिं अहिड़ी काई शइ थिए थी त ॾिसो अलाह ताला हिकिड़ो शर्त रखियो आहे। शर्त अलाह जो इहो आहे त जेकॾहिं तव्हां मूंखां सवाइ कंहिं ग़ाइब खां घुरो था जेको तव्हांजे आॾो मौजूदु ई कोन्हे, त पहिरियों शर्त आहे त पहिरीं साबित कयो त हू ॿुधे थो, ऐं उन जी साबिती आहे त जवाबु ॾींदो। जे नथो जवाबु ॾिए त माना कोन थो ॿुधे, जे कोन थो ॿुधे त माना पोइ तव्हां त माना भुलियल आहियो। भला मूं वटि को माण्हू न आहे, फ़ोन ते त ॿुधंदो, जवाबु ॾींदो। जेकॾहिं जवाबु नथो ॾिए माना ॿुधे कोन थो, त तव्हांजो कमु कीअं कंदो? पोइ तव्हांजो हुनखे सुवालु कंदो त पुटु ॾिए त किथां ॾींदो जॾहिं ॿुधो ई न कोन्हे। ऐं ॿियो वरी शर्त अलाह ताला रखियो आहे त छा जेका शइ तव्हां खां घुरो था तव्हांजी प्रॉपर्टीअ में शामिलु आहे, उहो तव्हांखे ॾेई सघे थो। हिते तो रब साईं इहा ई थो इन्हनि खे तानो हणे क़ुर में, अफला यराउन, चई इहो छो नथे सोचनि, अलाह यरजु इलैहिम कौला, त इहो वर्दी बि कोन थो ॾिए, वला यमलिकु लहुम ज़रऊं वला नफ़ा, ॿियो प्रॉपर्टी बि हिन जी कान्हे, न गाबे जी या कंहिंजी मोल जी, त न को नफ़े नुक़सान जो मालिक आहे। तव्हां वञी गाबे जो कनु कटियो, ॾिसो तव्हांखे नुक़सानु पए थो। इहा थो अलाह हिते सम्झाए त तव्हांखे छा थियो आहे इंसाननि खे। हालांकि वीचारो हारून अलैहिस्सलाम जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम छॾे वियो, उन कोशिशि कई, लक़द क़ाल लहुम हारून मिन क़ब्ल या क़ौमी इन्नमा फुतिनतु बि, चई बाबा ईअं न कयो कमु, इहो तव्हांजी आज़माइश आहे, अलाह तव्हांखे आज़माए थो। इन रब्बकुम रहमान, तव्हांजो पालणहार रहमान आहे, फतबियूनी, मां जेको चवां थो उहो चवणु वठो, अतीउ अमरी, ऐं मुंहिंजो हुकुम मञो। हिते चई त उहो न पिया मुञनि, चवनि पिया काल लन नबरह अलई आकिफ़ीन, असां हितां कोन उथंदासीं हता यरजे इलैना मूसा, जेसिताईं मूसा मोटे पोइ ॾिसंदासीं। तंहिं ते पहिरीं त मूसा अलैहिस्सलाम जे हारून अलैहिस्सलाम सां भिड़ियो, चई काल या हारून मां मन क इज़राई तऊं ज़लू, चई तो छा पिए कयो जॾहिं हे गुमराह पिए थिया, अलाह ततबयनी फ असईत अमरी, छा तूं मुंहिंजे चवण ते न हुए या तो जेको आहे सो नाफ़रमानी कई मुंहिंजी। त मूसा अलैहिस्सलाम कावड़िली तो हो न, त भाउ जे ॾाढ़ी ऐं मथे में हथु विझी पियो छिकेसि, चएसि थो काल यबन उम, चयईं त ए मुंहिंजा माउ जा पुट, माना मुंहिंजा भाउ, ए अदा ला ताख़ुज़ बि लहियती वला बिरासी, चयसि ॾाढ़ीअ खे बि छॾ, मुंहिंजी वारनि खे छॾ, इनी ख़शईत, मां इन लाइ हिननि खे ढिर ॾिनी त मूंखे ख़ौफ़ हो त अंतकूल फ़र्क़ बैन बैनी बनी इसराईल वलम तरकुब कोली, तूं मां जे हिन सां सख़्ती कयां त ॿ टोला थी पवना, पोइ वरी अची चई हा त तो त हिननि में फ़िरक़ेबाज़ी क़ाइमु करे छॾी ऐं तो मुंहिंजो इंतज़ारु छो न कयो। मां इन लाइ थोरो थधो रहियुसि, चई सॾु कर सामरीअ खे। आयो सामरी, फमा काल ख़तबकु या सामरी, चए थो मूसा एतो छा इहो सिलसिलो शुरू कयो, छा तुंहिंजो मक़सदु छा हो? त इन ते हिन थोरो अजीब बकवास कंदा आहिनि इहे माण्हू, जॾहिं न फासंदा आहिनि पोइ हीअं चवंदा अदा हीअं आयो, मूं ॾे ख़्वाबु आयो, वरी ख़्वाब में हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, वरी मूंखे हीअं आयो, मुंहिंजे ते इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु लॻो। छा चवणु लॻो? चई त काल बसि बीमा लम यफ़्सुरु, मूंखे अहिड़ी शइ नज़र आई जो ॿिए कंहिं कोन ॾिठी, पोइ वरी हिकिड़ो घोड़ो हुनजे पेर हेठां ख़ाक कढियमि ऐं जेको आहे सो पोइ मां उहा ख़ाक हिन में विधी ऐं ॻरियल में, पोइ हुन गाबे रंभ कई। हाणे सज़ा मूसा चएसि थो त काल फ़ज़हब, की हाणे हितां निकिर, माना ही तूं सॼो हिन इलाइक़े खे छॾ, फ़ इन लक फिल हयात, हाणे तोखे सज़ा इहा आहे त सॼी उमिरि अंतकूल तूं माण्हुनि खे चवंदे ला मिसास, मूंखे हथु टच न कयो, नच न कयो, मूंखे टच न कयो, ऐं पोइ आख़िर में अलाह तोखे ॾिसंदो। हाणे इहो जेको बीमारी आहे त या छा आहे जो चए थो मूंखे टच न कयो, इन खे मां बाइबल में वञी ॾिठी त इहा कहिड़ी शइ आहे। इहा मां तव्हांखे ॿुधायां थो त बाइबल चैप्टर 13 वर्स नंबर 45-46। चलो इहो पोइ ब्रेक वठी पोइ तव्हांखे ॿुधायां थो त बाइबल छा थो चवे हिन बीमारीअ लाइ।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ीउंद लाखो। तव्हां ॿुधी रहिया हो मूसा अलैहिस्सलाम जी स्टोरी क़ुर में। त सामिरीअ खे चयईं त हाणे तोखे सज़ा थो ॾियां, हितां निकुर, ऐं तोखे अलाह अहिड़ी थो बीमारी ॾिए जो माण्हुनि खे तूं चवंदे ला मिसास मूंखे टच न कयो, मूंखे टच न कयो। इन ते जेकॾहिं रिसर्च कजे थी त हिकिड़ी बीमारी मिले थी, उहा आहे लिप्रोसी। माना इन्हीअ में अहिड़ी इन्फेक्शन जिस्म खे लॻी थी वञे जो जेकॾहिं हिन खे केरु टच कंदो त वरी उन खे चढ़ी वेंदी इहो या कोड़। हाणे इन्हीअ खे मां इन लिप्रोसीअ खे जेको तव्हांखे मां ॾेखारियां वेठो, इन्हीअ खे मां वरी बाइबल में स्टडी कई। बाइबल चैप्टर 13 वर्स 546 अबाउट लिपर। हाणे अंग्रेज़ी में पढ़ां थो, कोशिशि कनि तर्जुमो। चए थो लिपर हू हैज़ द डिज़ीज़ शैल वियर टोन क्लोथ्स। बाइबल जी आयत आहे। चए थो इहो जेको कोढ़ी जंहिंखे लिपर आहे, जंहिंजी बीमारी आहे, उनखे खपे त पुराणा कपिड़ा पाए, ऐं लेट देयर हेयर ऑफ हेड हैंग लूस, ऐं वार न कटराए भली हेठि लड़कन्स पिया। एंड ही शैल कवर हिज अपर लिप, मथियों चपु कपिड़े सां बंदि करे ऐं किराए ऐं रड़ियूं माण्हुनि खे करे अनक्लीन अनक्लीन, माना मूंखे टच न कयो, मूंखे टच न कयो, मुंहिंजे भरिसां न अचो, मां न आहियां। एंड ही शैल रिमेन अनक्लीन एज़ लॉन्ग ही अ डिज़ीज़, ऐं ही अनक्लीन ई रहे जेसि ताईं बीमारी अथसि। ही इज़ अनक्लीन, ही शैल डुएल अलोन इन हैबिटेशन आउटसाइड द केप, ऐं अकेलो कंहिं जाइ ते रहे वञी किथे माण्हू हुनखे परे खां मानी उछलाए ॾियनि। इहा आहे सामरीअ खे जेका सज़ा मिले, जंहिंखे मां हितां वञी बाइबल मां ऐं इन बीमारीअ खे हथु कयो आहे तव्हांजे लाइ। वरी इन खां अलावा थोरी ॿी बि हिकिड़ी शिकिल आहे त हिंदुनि में जैनिज़म आहिनि, इहे वरी अञा थोरा एडवांस। उहे छा चवंदा आहिनि त असां जॾहिं पंधु कयूं त हेठां खां कीर माकोड़ बि न अचे त पोइ ॿुहारो खणी हलंदा, हीअं छंडींदा वेंदा, कंदे वेंदा। यानी हिकिड़ो इंसाननि खे मथो ख़राबु थी थो वञे, पोइ एक्सट्रीमिज़म में हलिया था वञनि। तव्हां छा था करे सघो। ऐं पोइ वरी जेको ॿियो हो, ॿी सज़ा, चएसि थो वंज़ुर इला इलाह, हे जेको तो गाबो ठाहे वञे निहारीसि, अल जी ज़ल त अलही आके, जंहिंजे हेॾां गोॾा खोड़े वेठा हूंदा हो, ल नुहिर कन हू, हाणे मां इन खे साड़े ऐं पाउडर थो कयां, सुम ल नन सिफ़न हू फिल यम नसफ़ा, पोइ इन्हीअ खे जेको आहे सो वरी दरियाह में वञी उछलायूं था। हाणे कहिड़ो दरियाह ख़ुदा खे ख़बर, पर हिंदुनि भाउरनि इहो दरियाह गंगा सम्झो आहे। ऐं तंहिंजे करे छाकाणि त उन में इहे छार उछलाई आहिनि उन गाबे जी सामरीअ वारी, मूंखे नाहे ख़बर त जेका रिलेशनशिप आहे, पर इन जी पूॼा कनि था। हाणे इहा लिंक जी मूंखे ख़बर कान्हे, पर हिकिड़ो अंदाज़ो आहे त जॾहिं हू चए थो मां हिनखे दरियाह में उछलायां थो त भॻसि पोयां हुनजे, ऐं पोइ वरी चऊं त बसि हिन में अंदरि आहे। चए थो अलाह साईं चए थो इन मां इलाहुकुमुल्लाह, तव्हांजो महबूद अलाह आहे, अल्लज़ी ला इलाह इल्ला हू, जो हुन खां सवाइ न इबादत जे को लाइक़ु आहे, हुन खां सवाइ न तव्हांजो को अघु अघाए थो, ऐं हुन खां सवाइ न तव्हांजो को सॾु ॿुधे थो। वसिय कुल शइ इल्मा, अलाह ताला जी टेक्नोलॉजी अहिड़ी आहे जो हर शइ जो इल्मु हुन वटां, चाहे हिकिड़ी कील बि वञे थी त उन्हीअ सां बि ॻाल्हाए थो। ॿी जाइ ते क़ुर में अचे थो न त जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर पे आयो त कीलिन अनाउंसमेंट, या क़ुर में आहे, कीलिन अनाउंसमेंट कई त सुलेमान सां लश्कर थो अचेव, जल्दी करो वञो पंहिंजे ॿिरनि में, त तव्हांखे चीभाड़ न, हुननि खे ख़बर बि ॾोह बि न पवंदो, छो त हुननि खे कहिड़ी ख़बर त हेठि कील अची वई आहे। कज़ालिक नकुस अलैक मिन अंबाए मां क़द सबक़, चए थो ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे ॾिसो पुराणा किसा इन लाइ असां तव्हांखे बयानु कयूं था त जीअं तव्हांखे ख़बर पवे ऐं इन्हनि किसनि खे हाणोकी हालात ते तव्हां फिट कयो। वक़्तु आतईनाक में लदुना ज़िक्रा, बेशक असांखे तव्हांखे ऐं तुंहिंजी क़ौम जे लाइ हीउ क़ुर नसीहत मोकिलियो आहे। ममन आरज़ इनहू, पोइ जेको हिन नसीहत खे नथो ज़िंदगीअ में पढ़े, ज़ाहिर त पढ़ंदो त, या ॿियनि लफ़्ज़नि में पढ़े न, जेको हिन ज़िंदगी में पहिरियों दफ़ो इहो नथो मालूम करे त अलाह मूंसां छा थो ॻाल्हाए, फ़ इनहू यहमिल यौमल क़यामत वज़ना, पोइ इन जो हिसाब मां इन्हनि खां वठंदुसि त मां अहिड़ो अलाह ख़ान, सॼे काइनात जो मालिक, ए शख़्स, ए तोसां मां पे ॻाल्हाइण जी कोशिशि कई, तूं मुंहिंजी ॻाल्हि ई न ॿुधी। ॻाल्हि अलाह जी तॾहिं ॿुधंदो जॾहिं ओड़ी ॿोलीअ में जे जर्मन आयो त जर्मनी में ॿुधो क़ुर त अलाह छा थो चवे। जर्मन जेकॾहिं बंग्लादेशीअ में ॿुधंदो त कोन सम्झंदो, इहो माना बेवकूफ़ आहे। तंहिंजे करे चए थो पोइ ख़ालिदीन फिहा, पोइ हिन सज़ा तौरु जहन्नम में हमेशह रहंदो। वसालहुम यौमल क़ियामत मिला,
को पुछड़ो ॿार हूंदव जेको तव्हां हिन अमल न करण जे करे पंहिंजे मथां खणंदव, त अलाह जी ॻाल्हि न ॿुधव। यार सम्झ में कोर्ट जो लेटर अचे थो त डुकंदा था वतऊं। अलाह ताला आसमान मां वॾे अलाह साईं ही असां सां ॻाल्हाइणु चाहे थो, असां नथा ॿुधूं, पोइ चवंदा जन्नत में वेंदासीं, ॾींदो वञणु जन्नत में। यौम युनफ़ख़ु फ़िसूर, पोइ जॾहिं सूर फ़ोकवी न अशरुल मुजरिमीन यौम ज़ुर्का, त उन ॾींहुं मुजरिमनि जेके आहिनि से अखियुनि खां अंधा थी उथा झरो करे उथारींदासीं। यतख़ाफ़तून बैनहुम इन लबिस्तुम इल्ला अशरा, वरी पाण में सुसपुस कंदा, चवंदा यार घबराए न, जेको आहे सो असां ज़मीन में केतिरो रहियासीं मरण खां ॼमण ताईं, चई 10 ॾींहं, 8, 9, 10 ॾींहं। त अलाह फरमाए न हुन अलम बिमा यकून, अलाह चवंदी हा सुसपुस मूंखे ख़बर आहे। इज़ यकूल अमसुलहुम, वरी जेको हिन जो लीडर हूंदो न चवंदो चुप 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 चुप, इन लबिस्तुम इल्ला यौमन, 10 न चओ हिकिड़ो ॾींहुं रहियासीं। या जेको लीडर उहो वरी हुनखे चवंदो त इन लबिस्तुम इल्ला यौमन, ईअं न हिकु ॾींहुं रहियाऊं, त जीअं असां तव्हां ॾोह घटिजे। यसलूनक अनिल जिबाल, तव्हां खां पहाड़ जे बारनि में पुछनि था। फ़कुल यनसिफ़ा रब्बी नसफ़ा, अलाह इन्हनि खे उॾाए खंडरात करे छॾींदो। पर यज़ुरा कान सफ़ा, पोइ उहो मैदान सफ़ा पट थी वेंदो हिकु जहिड़ो। ला तराफ़िया इवे जऊं वला अमता, न उन में हेठाई हूंदी न मथाई, बिल्कुलु सिधो, छो त हिते हशर थींदो न माण्हुनि जो। यौम यतबिऊन दाइया, पोइ उन ॾींहुं जेको अनाउंसमेंट कंदो ला इवज लहू, त उन जे अनाउंसमेंट में का ॾिंगाई कान हूंदी, माना उहा ॿोली तव्हां सभु सम्झंदव। उहो तव्हांखे आर्डर कंदो हीअं कयो, हीअ लाइनूं ॿधो। ख़शियतिल अस्वात रहमान, ऐं पोइ हर ख़ौफ़ में आस्तड़े ॻाल्हाईंदा। फला तस्मो इल्ला हमसा, ऐं भुणकनि खां सवाइ उते वॾो वाको आवाज़ु कोन ॿुधंदव। यौमज़िन ला तनफ़ो शफ़ात इल्ला मन अज़िन लहू रहमान व रज़ी लहू कोला, बाक़ी जंहिंखे अलाह मोकल ॾिनी ऐं उन जे चवण खां राज़ी थियो, तंहिंखां सवाइ उन ॾींहुं का सिफ़ारिश फ़ाइदो न ॾी। छो त यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, छा त तव्हांजो रिकॉर्ड जेको आहे न अॻियों पोयों सॼो सिर्फ़ु अलाह वटि आहे। वला युहीतून बिही इल्मा, इहा फ़ाइल अलाह कंहिंखे बि कोन ॾिनी आहे त हिन जे रिकॉर्ड में छा आहे। तंहिंजे करे जेको सिफ़ारिशी करण वारो हूंदो ईअं दुके ते सिफ़ारिश कोन कंदो। जेकॾहिं मिसलन उन फाइल में हुन शिरक कयो आहे, अलाह खां सवाइ अलाह जे ठहियलनि शयुनि खां घुरियो अथसि या मोलनि खां घुरियो अथसि, त पोइ त उहो उनजो त असेसमेंट ई कान थींदी न, पोइ सिफ़ारिशी कीअं सिफ़ारिश कंदो। ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो त पाण हौज़े कोसर ते हूंदो, छो त उते एॾी जो पट ते गर्मी हूंदी, त हौज़े कोसर ते हूंदो ऐं पोइ पंहिंजे उमत खे प्यारींदो पाणी। उहो पाणी अहिड़ो आहे जो वरी उञ कान लॻंदनि, लेकिन उमत खे कीअं सुञाणींदो, जो वुज़ूअ जे करे जेके मुंहुं ऐं हथ धोइनि पिया त उहे चिमकंदा, त ईंदा वेंदा पीअंदा वेंदा, लेकिन काफ़ी माण्हू ईंदा जंहिंजा मुंहं बि चिमकंदा, पर फ़रिश्तनि जे लठ जी ज़ीपट हूंदो हुन जे मथां, पोइ ते हटो तव्हां न वञो। त रसूल निहारे चवंदो असां बि माना मुंहिंजे उमत आहे। त मलाइक हुनखे चवंदा त साईं असां वटि हिन जो रिकॉर्ड आहे, हिननि तव्हां खां पोइ शिरकु कयो ऐं बिदअतूं कयूं, त पाण सम्झो वरी इन्हनि खां मां बेज़ार आहियां। तंहिंजे करे निमाज़ी बि सटबा जेकॾहिं शिरकु कंदा या बिदअतूं कंदा। बिदअत माना अलाह जे इबादत में नई शइ विझणु, ॾोकड़नि कमाइण लाइ कंहिंजे चवण ते। तंहिंजे करे अलाह चए थो तव्हांजी फाइल मूं वटि आहे, ॿिए खे ख़बर ई कान्हे का, या जॾहिं फ़रिश्तनि खे कुझु ॾसे। अलाह फरमाए थो फ़ताल अलाहिल मलिकुल हक़, अलाह सचो बादशाह मथां आहे। वला तजल बिल क़ुरान मिन क़बल ऐं युक़ज़ा इलैक वही, रसूल तव्हां जॾहिं क़ुरान लहे थो तकड़ि न कयो जेसि ताईं वही पूरी थिए। कुल रबी ज़िदनी इल्मा, ऐं चवंदा कयो ए मुंहिंजा पालनहार मुंहिंजो इल्मु वधायो, असां बि घुरूं कुल रबी ज़िदनी इल्मा, इन जो मतिलबु छा आहे त साइंटिस्ट या भली थी, पर इन जो मतिलबु आहे त मूंखे एतिरो सम्झ ॾे जो मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां। जॾहिं अलाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो
त उन में जेको रूह या जेको हल मां लफ़्ज़ या सॉफ्टवेयर विधई उहो एडवांस क़िस्म जो हो, उहो फ़रिश्तनि वटि कोन्हे। फ़रिश्तनि में जो रूह या जेको सॉफ्टवेयर पियल आहे उहो सिर्फ़ु ऑर्डर ॿुधनि था, उन ते अमल था कनि। मिसाल हिकिड़ो रोबोट हुजे, तव्हां उनखे ड्यूटी लॻायो त बाबा रोबोट ही घिटीअ मां वञी हे सॼी ॿुहारी ॾेई आहे, बसि उहो कंदो। पर जे उते को ॿारु फिरंदो या को उञारो हूंदो उनखे पाणी कोन ॾींदो, छो त सॉफ्टवेयर ई एतिरो आहे त मलाइक बि सिर्फ़ु जेके हुकुम मिले थो उन ते कमु कनि था। लेकिन आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला अहिड़ो रूह विधो जेको हर कमु करे पियो सघे। जेकॾहिं इंसानु रस्ते सां वञे थो, ॾिसे थो कंहिंखे किरी पियो आहे पोड़ो, त वरी हिकदमि वञी खणंदुसि। हाणे इहो खाइण जो अमल हुनजे सॉफ्टवेयर में माना पियल आहे। तंहिंजे करे अलाह ताला फ़रिश्तनि खे चयो त हीअ तव्हां खां इज़त में वधीक आहे। तंहिंजे करे वस्कुलना लिल मलाइका तिस्जुदू लि आदम फसजदू, त तव्हां हिन खे सजदो कयो, माना तव्हां खां ही अज़मत में वधीक आहे। लेकिन जेको शैतान हा उहे जिन हुआ, नालो शैतान पर असली जिन आहिनि। इन्हनि वटि उहो साॻियो आदम अलैहिस्सलाम वारो सॉफ्टवेयर पियल हो, ऐं इन्हनि जो सरदार जेको हो सो शैतान हो, इब्लीस हो। उन खे चई तूं बि सजदो कर, उन चयोसीं मां नथो कयां। ऐं ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन खे एॾी इज़त ॾिनी आहे, ऐं तंहिंजे करे जेको सो हाणे तव्हां हिन खे अहिड़ो रूह ॾिनो आहे जेको हर क़िस्म जो कमु कंदो पर बुराई बि करे सघे थो। तंहिंजे करे असां साबित था कयूं त हीअ असांखां अहिला कोन्हे को। असांखे जेकॾहिं इजाज़त ॾी त असां हिन जे पोयां पवंदासीं दुनिया में, ऐं पोइ हिन खे जहन्नम में पहुचाए तोखे ॾेखारींदासीं। सो आदम अलैहिस्सलाम खे अलाह चयो फ़कुलना या आदम, हीउ जेको तुंहिंजो आहे इहो तुंहिंजो दुश्मन आहे, तुंहिंजी घरवारी जो। तंहिंजे करे हीअ हिते जन्नत में रहण जा कुझु शराइत आहिनि, तोखे हितां कढी न छॾे। ऐं शर्त कहिड़ा आहिनि? शर्त इहा आहे त जन्नत में ॿार कोन ॼमंदा, माना उहो कमु कोन थींदो। हा, ॿियो सभु मज़ा हूंदा, लेकिन प्रेगनेंसी कान थींदी, ॿियो कुझु कोन थींदो, हुनजो सिस्टम ई उते ॿियो हूंदो। तंहिंजे करे चई त हिते तूं वायोलेशन न कजांइ हिन जे चवण ते। ऐं हिन जन्नत में तोखे फैसिलिटी आहिनि, इन कला तजूफ़िया वला तारा, हिते न तोखे बुख लॻंदी, न तूं उघाड़ो थींदे, ऐं हिते मंझि न तोखे उञ लॻंदी न उस लॻंदी। उघाड़ो न थींदे जो मतिलबु आहे त उहा फीलिंग ई तव्हां में कान हूंदी। जीअं नंढड़ा ॿार हूंदा आहिनि 2-3 सालनि जा उघाड़ा पिया फिरंदा आहिनि। हाणे साईं शैतान पहुची वियुसि शिकिल मटाए। शैतान खे पावर आहे त शिकिल मटाए सघे थो। तव्हांजे दोस्त जी बि शिकिल इख़्तियार करे सघे थो, ईअं अची तव्हांखे गुमराह करे सघे थो त हल फलाणे हंधि पंहिंजो जेको सो पार्टी आहे, शराब बराब आहे, हलो मायूं बि आहिनि, ईअं बि तव्हांखे चई सघे थो। थी सघे थो उन दोस्त खे ख़बर बि न हुजे। इहो इन जो कमु आहे। तंहिंजे करे इहे इन्हनि शिरक जे जायुनि ते इन्हनि जा जिन पहुची था वञनि, माण्हुनि खे गुमराह कनि था। इहो क़ुर में बि आहे, ऐं मां तव्हांखे अॻिते कॾहिं आयो टाइम त इहो ॾसींदुसि इहो छा कॉन्सेप्ट आहे। सो शैतान अचे, आइडियाऊं ॾिनईसि, चई आदम ॻाल्हि ॿुध, तूं आहीं इंसानु, तुंहिंजे मौत जो वक़्तु मुक़ररु आहे, मरी वेंदे त हीअ जन्नत छॾणी पवंदई। तंहिंजे करे काल या आदम हल अदुल्लक अला शजरतिल ख़ुल्द, चई हिते हिकिड़ी अहिड़ी ॿूटी आहे, जेकॾहिं तूं खाईंदे न त मौत कोन ईंदई, पोइ मुल्क ला यबला, ऐं तुंहिंजी बादशाही ख़तमु कान थी। बसि तूं रुॻो खाई छॾ, मौत न ईंदई। सो 2 ॼणा विया, बीबी हवा ऐं आदम अलैहिस्सलाम। अकला मिन्हा बदत लहुमा सौआतुमा, जीअं उहा पन खाधनि त हुननि में उहा फीलिंग अची वई ज़ाल मुड़ुस वारी, त शर्म महसूसु करणु लॻा। ऐं हुनखे उहा जो फीलिंग अची वई त हाणे वठी भॻा। तिफ़ा यकसिफ़ान अले वरकल जन्नत, वणनि जा वॾा पन पटे पंहिंजी ओघड़ूं ढकण लॻा। पोइ आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पालहाण जो नाफ़रमान थियो, तंहिंजे करे भुलो। पोइ त ॾाढियूं रड़ियूं करणु लॻो, अलाह साईं खां तौबा तौबा तौबा। पोइ अलाह साईं आख़िर संदसि पालहार खेसि माफ़ु कयो, संदसि ॿाझ कयईं ऐं सिधे रस्ते लाथईं। आदम ने चई हाणे तव्हां जन्नत में इन कंडीशन में रही नथा सघो, तंहिंजे करे तव्हां हींअर वञो, बाक़ी उते हेठि लहो ज़मीन ते। इहो शैतान तव्हांजो हमेशह जो दुश्मन हूंदो, पर मां तव्हां ॾे हिन खे शैतान खे न्यूट्रलाइज़ करण लाइ क़ुर मोकिलींदुसि, हर क़ौम ॾे उन जी ॿोलीअ में मोकिलींदुसि। बाइबल वारनि ॾे हिंदुनि खे में संस्कृत में मोकिलींदुसि, हर क़ौम खे उनजी ॿोलीअ में क़ुर मोकिलींदुसि, अरबनि ॾे अरबीअ में। ऐं जेके वरी अरबी नथा ॼाणनि त ज़ाहिर त तव्हां हुनजो तर्जुमो पढ़ंदव। त जेकॾहिं तव्हांखे अचे
फमन तबिया हुदाया फला यज़िल्लु वला यशका, त पोइ न उहो गुमराह थींदो न उहो ॾुखियो थींदो। अलाह असांखे इन लाइ क़ुर पाक ॾिनो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम, मां साॻो ई आहियां शफ़ीमंद लाखो। तव्हांखे मां निज क़ुर ॿुधायां थो, आयत ॾेखारियां थो, उनजो तर्जुमो तव्हांजे साम्हूं आहे, उनजो मफ़हूम बयानु कयां थो सवली सिंधीअ में। अलाह आसानी करे। अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह फरमाए थो, अलम तर अन अल्लाह अंज़ल मिन समाए मान, जी तव्हां निहारियो नथा त कीअं आसमान मां पाणी नाज़ुल थो करे अलाह साईं। ऐं पोइ फ़तुस्बिहुल अर्द मुख़दरतन, पोइ इन सां सॼी ज़मीन साई थी थिए, तव्हां पोखूं था कयो। इन अल्लाह लतीफ़ुन ख़बीर, छाकाणि त अलाह ताला ज़रे ज़रे खे ॼाणे थो। लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द, ऐं ज़मीन आसमान जेको कुझु उनजी पंहिंजी प्रॉपर्टी आहे। व इन अल्लाह लहूअल गनियुन हमीद, ज़रूरु अलाह बेपरवाह ऐं साराहियल आहे, सॼी साराह उनजी आहे। चए थो हुअल लज़ी अहयाकुम, अलाह उहो ई आहे जंहिं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे। कंहिं तव्हांखे माउ जे पेट मां जहिड़ो करे कढियो आहे, कीअं तव्हां माउ जे पेट में मैन्युफैक्चर थिया हो। कमाल त ॾिसो न साईं, मूंखे त इन ते हैरत वठंदी आहे त ॾिसो न, जॾहिं असीं वॾा थियूं था थोरो दिलि में तकलीफ़ थिए थी त वॾो ऑपरेशन थियो ते लखे रुपया ख़र्च था अचनि, रुॻो रॻ खे हेॾे होॾे थो करे। लेकिन माउ जे पेट में सभई रॻूं थियूं ठहनि, उहा दिलि थी ठहे, इहो वॾो कारनामो आहे या रुॻो रॻ खे हेॾे होॾे करण जो कारनामो आहे? बुकियूं थियूं ठहनि, जेरा था ठहनि, सुभान अल्लाह। रुॻो एतिरो सोच ॾे त माउ का डॉक्टरानी त कान्हे का जे पेट में कीअं थो ॿार जी मैन्युफैक्चरिंग पई थी थिए। अखियूं, वरी उन्हनि जूं रॻूं थियूं ठहनि, वरी ब्रेन, उन मां वरी सिलसिला निकिरनि था, हे हथ असीं कयूं था, इहे माना कनेक्शन ठहनि था। अलाह जंहिं तव्हांखे ज़िंदा कयो आहे, सुम युमीतुकुम, पोइ उहो ई अलाह वरी तव्हांजो सॼो सिस्टम शट डाउन कंदो, मरी वेंदव सभु बंदि, ऐं पोइ उहे ॻरणु शुरू थी वेंदा, ॻरी ज़ीरो ज़ीरो थी वेंदो क़बर जे अंदरि। पोइ वरी अलाह, ऐं पर तव्हांजो रूह ओॾी महिल जेको असुलु शइ आहे उहो इंसानु रूह आहे। हे त जेको बुत आहे न, जीअं मिसाल तौरु हिकिड़ो उठ ते या घोड़े ते सुवार आहे, त घोड़ो त सुवारी आहे, असुलु त उहो सुवार आहे जेको मथां वेठो आहे। त हीउ जेको रूह असुलु इंसानु असां उहे आहियूं। हीअ त असीं उनखे यूज़ था कयूं पंहिंजे हिन जिस्म खे। उहो जेको रूह आहे उहो अलाह ताला मरण महल ई कढी ऐं उनजा दर्जा बंदी करे थो। जे नेक शख़्स आहे त जन्नत में थो पहुचाएसि। हाणे उहो रूह त सॉफ्टवेयर वांगुरु आहे न, हाणे उनखे बॉडी त खपे न, पंहिंजो हार्डवेयर, उहो उनखे पखीअ में थो विझे, ऐं उहो पखी बि एॾो एडवांस आहे जो हू रूह सम्झो त मूंखे मुकमल जिस्म आहे, ऐं जन्नत में घुमे थो, खाए थो, पीए थो। शहीदनि खे वरी सावनि पखियुनि में, जेके जहन्नम जी टूअर कराइणी अथनि, जेके फेल थिया उनखे कारनि पखियुनि में। पोइ फरमाए थो त पोइ वरी तव्हांखे इहा मौत जी कंडीशन आहे। सुम युही कुम, पोइ वरी छा कंदो अलाह साईं, जो तव्हांजे क़बर में जेको हॾा ॻरी विया आहिनि, उन में हिकिड़ी नंढड़ी हॾी आहे अजबुल ज़नब, उहा तमामु हिकिड़ो माल्यूक्यूल आहे नंढड़ो, उन्हीअ में तव्हांजी सॼी जेका आहे सा मैन्युफैक्चरिंग सिस्टम रखियलु आहे। जीअं ॾिसो न, मर्द जे पाणीअ में हिकिड़ो नंढड़ो मालिक्यूल आहे जंहिंमां सॼो तव्हांजो जंहिंमां तूं इंसानु पैदा थो थिए, उहो वरी हार्ड शेप में, हीअ पाणीअ में आहे, हुते वरी जेको हॾनि में असांजे हिन हॾे में उहो वरी हार्ड शेप में मौजूदु आहे। इहो कॾहिं ॻरंदो कोन, इन ते को असरु कोन्हे, उहो मौजूदु थो रहे। उन चूरो जेको पियो आहे न, हॾनि जो चूरो, उन में उहो मौजूदु हूंदो आहे, या समुंड में ॿुॾी आहे उन में मौजूदु हूंदो आहे। उन्हीअ मां अलाह ताला फ़ौरन पंहिंजे कुदरत सां इंसानु पैदा कंदो, क़बर फाटंदी, लेकिन उहो जेको जिस्म ठहंदो उहो हीउ साॻियो कोन हूंदो। उहो जिस्म 180-200 फुट वॾो हूंदो, जेको आदम अलैहिस्सलाम जो असली हो। छो त जन्नत में त एॾो जिस्म जो मज़ो वधीक आहे न। पोइ चए थो मां तव्हांखे ज़िंदा कंदुसि। इनल इंसान ल कफ़ूर, बेशक माण्हू नाशुक्रो आहे जो अलाह ताला एॾो तव्हां सां प्रोसेस करे पैदा थो करे, वरी मारे थो, वरी जियारे थो, तव्हांखे अलाह जी परवाह ई कान्हे का। व जादलूक, जेकॾहिं नबी साईं तव्हां सां माण्हू बहस था कनि, हींअर बि ईअं को हीउ फ़िरक़ो थो ॻाल्हि करे, हू हीउ फ़िरक़ो थो ॻाल्हि करे, त उन्हनि खे चयो फ़कुल अल्लाह आलम बिमा तअमलून, भई जेको तव्हां कयो त अलाह ॼाणे थो, असां त हिन ते था हलूं। ऐं
हर क़ौम ॾे क़ुर अलाह मोकिलिया। हाणे हिंदुनि जा जेके वेद आहिनि 60-70% उन में साॻियो क़ुर वारियूं ॻाल्हियूं, बाक़ी 30-35% त राजा विझंदा न ठगी करण जे लाइ। पर क़ुर जी अलाह ताला ज़मानत कयनि त हिन में तब्दीली न थींदी। अलाह याकुम बैनकुम यौमल क़ियामत फ़ीमा कुंतुम फ़ी, बाक़ी इख़्तिलाफ़ करे कूड़ियूं आयतूं ठाहियूं अथनि, पंहिंजे किताबनि खे मसख़ करे छॾियो अथनि, या हिन क़ुर जे मौजूदगीअ में वरी लखनि जे तइदाद में हथ जूं ठहियल कूड़ियूं हदीसूं पिया था हलाइनि हिन जे मुक़ाबले करण जे लाइ, जॾहिं कि सही हदीसूं घणियूं कोन्हनि के, पर हथ जूं ठोकियल हदीसूं जाम आहिनि, सिर्फ़ु हिन खे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ। पोइ अलाह फरमाए थो त जंहिं बात अवी तकरार कंदा आहियो तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं अलाह अव्हां जे विच में निबेरो कंदो। अलम तालम अन अल्लाह यालम मा फ़िस समावात मा फ़िस समाए वल अर्द, छा तव्हांखे ख़बर न आहे त जेकी ज़मीन आसमान आहे सॼो अलाह ॾिसे थो, उन जो पैदा कयल आहे उहो रिकॉर्ड रखे थो। इन ज़ालिक फ़ी किताब, इहा लोहे माना अलाह वटि सॼो सॉफ्टवेयर आहे न, पोइ किताब चए छा बि चए, CD चवे छा चए सॼो मूं वटि मौजूदु आहे। इन ज़ालिक अलाह यसीर, अलाह लाइ इहा मालूमात हासिलु करणु आसान आहे। उहो त ज़बान सां चवंदो त सॼी मालूमात अची थी वञे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अलाह आसमान ज़मीन खे पैदा करण खां 50,000 पहिरियों ई सभिनी माण्हुनि जी तक़दीर लिखियईं ऐं अलाह जो अर्श पाणीअ ते हो, अर्शु अलल माए। चए थो त हाणे छा आहे त शैतान हिननि खे हिकिड़ो वॾी अटकल सां गुमराह थो करे। अलाह ताला चए थो मां तव्हांजे दिलि में जेका ॻाल्हि तव्हां ॻाल्हायो बि कोन्ह था त मां उहा बि ईअं क्लियर ॿुधां थो जीअं तव्हां वात सां था ॻाल्हायो। हाणे मां वात सां ॻाल्हायां थो न, इहो बि ॿुधे थो, पर जेको मुंहिंजे दिलि में आहे उहो बि ईअं थो ॿुधे ॼण मां ॾाढियां थो ॻाल्हायां। पोइ ॿी ॻाल्हि त हीअ प्रॉपर्टी कंहिंजी आहे, केरु थो धीउ ॾिए पुट ॾिए, केरु इज़त थो ॾिए, केरु छा थो करे, सभु अलाह थो करे। त पोइ ॿई शयूं सिर्फ़ु अलाह में फिट थियनि थियूं। तंहिंजे करे रब फरमाए थो त मुंहिंजी मौजूदगीअ में तव्हां ॿियनि खे कीअं था पुकारियो जेके तव्हांजो सॾु बि कोन्ह था ॿुधनि। ऐं क़ुर थो चए पोइ या बदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ उन्हनि खे सॾीनि था ऐं उनखां दुआऊं घुरनि था। या बदून जी मां माना थो कयां दुआ घुरणु, छाकाणि त दुआ मुख़्ल इबाद आहे, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। मालम यूनज़िल बी सुल्तान आहे, चए थो मां क़ुर में तव्हांखे चयो आहे त अलाह खां कंहिंखे सॼो ॾेखारियो, इन लाइ का सनद लाथी आहे मूं। वमा लईस लहुम बी इल्मुन, ऐं न तव्हांखे इल्मु आहे त अंदर में छा आहे। वमा लिज़ालिमीन नसीर, पोइ अहिड़नि मुशरिक शिरक करण वारनि ज़ालिमनि जो को मददगार कोन्ह थींदव, छाकाणि त जे शिरक करे मरी वियो त उन फाइल में लिखिजियो हे मुशरिक आहे त सिफ़ारिश बि कान थींदी, मददगार केरु कोन कंदो पोइ। पर चए थो जॾहिं हिननि माण्हुनि खे इहो क़ुर जूं चिटियूं आयतूं पढ़ी था ॿुधायूं, हे खोलियो वेठा आहियूं न, वाइदा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनात, सफ़ा मानाऊं सफ़ा सवलियूं। हाणे मां विचां खोलियो आहे न, हाणे अलाह साईं छा थो चए, ही उहो आहे जो जीआरे थो मारे थो ऐं राति ऐं ॾींहं जो हिक ॿिए जे पुठियां अचणु उन जो ई कमु आहे। पोइ छा अकुल खां कमु नथा वठो। हाणे कहिड़ी हिन में ॾुखी माना आहे। एक पैगंबर उन्हनि खे चयो त 7 आसमान जो पालींदड़ ऐं वॾे अर्श जो पालींदड़ केरु आहे, त चवंदा तव्हां अलाह आहे, चयो त पोइ हुनखां डिॼो कोन था। ऐं पैगंबर पुछींदो केरु आहे जंहिंजे हथ में सभु कंहिं शइ जी हुकूमत आहे, उहो ॿियनि खां बचाए थो ऐं अलाह खां केरु बचाए नथो सघे। जेकॾहिं असीं ॼाणो था त चवंदा अलाह हुकूमत अलाह जी आहे। चओ त पोइ अव्हांखे किथां ठॻिया था वञो। हाणे सवली माना आहे न, इहो ई त चए थो इज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन, सफ़ा चिटियूं। त छा जेके ठग जेके इहो निज़ाम ठाहे पेतियूं रखे तव्हांखे गुमराह कंदा, उन्हनि जे लाइ चए थो तैरफ़ फी वुजूहि लज़ीन कफ़रू मुनकर, तव्हां उन्हनि जे मुंहं में ॾिसंदो त चिड़ अची वेंदी त हे कहिड़ो थो क़ुर खे पढ़ी ॿुधाए। तॾहिं आम तौरु हलायो आहे त क़ुर जी माना न कयो, गुमराह थी वेंदव, त माना असांजा ॾोकड़ पिया अचनि। बल्कि जेकॾहिं तव्हां कंटिन्यू क़ुर जी माना ॿुधाईंदव न, यकादून यस्तून बिल्लज़ी यतलून अलैहिम आयातुना, त अहिड़ी हुननि खे चिड़ लॻंदी जो कोशिशि करे तव्हांजे मथां हमिलो कंदा। हे जो मारनि था माण्हुनि खे, इहो इन जे लाइ चए थो हमिलो कंदा, छो त हे त असांजो रोज़गार थो विञाए। क़ुर सिधो सो माण्हुनि खे थो ॿुधाए। कुल अलाह अहिड़नि माण्हुनि खे जेके चिड़ कनि था ऐं कंहिंजे लाइ प्लानिंग करे उनखे माराइनि था। कुल्फ़ उनबेकुम, चईनि त तव्हांखे इन खां बि हिकिड़ी
बिशर मिन ज़ालिकुम, इहा जेका चिड़ कयो था इन्हीअ खां तव्हांखे हिकिड़ी बुछड़ी ॿी ॻाल्हि न ॿुधायां, कहिड़ी? अनार, बाहि। वाद अल्लाहु लज़ीन कफ़रू, अहिड़नि काफ़रनि जे लाइ अलाह वाइदो कयो आहे पोइ बेसल मसीर, इहा बुछड़ी जाइ पहुचे, इहा आहे बुछड़े में हुजे। हींअर तव्हां चिड़ कयो था, तव्हां त चओ त हे जेको क़ुर जूं सिधियूं आयतूं तूं ॿुधाए, मारियोसि, पोइ असां न त असांजा ॾोकड़ा काॾे वेंदा। अलाह फरमाए या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमीलु। अलाह फरमाए थो त भला तव्हां क़ुर में अलाह ॾाढी सुठी आयत ॾिनी, चए थो हे इंसानो हिकिड़ो मां मिसाल थो बयानु कयां। अलाह थो चए मां हिकिड़ो मिसाल थो बयानु कयां, थोरो हेॾे तवज ऐं कन जो, मां कोन थो चवां, क़ुर में आहे। या अय्युहन्नास, ए इंसानो, ज़ुरिब मसलन, हिकिड़ो मिसाल बयानु कयो थो वञे, फस्तमीलु, तवज ॾियो, कन ॾेई ॿुधो। हाणे जेकॾहिं तव्हां हिन टीवीअ ते वेठा आहियो त महिरबानी करे ॿुधो, ऐं अलाह थो चए त कन ॾेई ॿुधो। हिकु अध मिंट जो मिसाल आहे, चए थो इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन ॿियनि खे सॾनि था, लई युख़्लुक़ू ज़ुबाबन वल विज्तमऊ लहु, उन्हनि जो एतिरो पावर बि कोन्हे जो हिकिड़ी मख ठाहे ॾेखारे। ऐं हीअ मख ठाहिणु आसान कान्हे का। हिन जूं बॉडीअ जूं 3 रीजन्स आहिनि, हेड आहे, थोरोक्स आहे, एब्डामन आहे, ऐं उन खां पोइ ई एॾी होशियारु आहे जेका हिन जी जेका अखि आहे 360 डिग्रीज़ में थी ॾिसे, माना पोयां बि ॾिसंदी। ऐं हिन जी मूवमेंट केॾी तेज़ आहे, तव्हां मख पकिड़े था ॾेखारियो, अञा तव्हांजो हथु वेझो ईंदो त तेसि ताईं हुन ताईं वाइब्रेशन अची थियूं वञनि त का शइ अची थी उॾामी हली वेंदी पहुचण खां अॻु में। चई मूंखां अलावा जिन खे पुकारियो था मख बि नथा ठाहे सघनि, हे क़ुर थो चवे। वरी अञा थो ॿी ॻाल्हि करे, चए थो व ई यसुलबुम ज़ुबाब शयन, पर जेकॾहिं मख का ज़रड़ी वात में विझे, ला यस्तन किज़ू मिनहू, त इहा छॾाए बि कोन था सघनि। अदा हाणे जेकॾहिं कुकुड़ दाणा खाईंदो त यकदमि ज़बह कंदो त गुजीअ मां मिली वेंदा न दाणा। मख लाइ थो चए जेकॾहिं मख का शइ वात में विझे त खणी पकिड़े उनखे क्रश बि कंदो, तव्हांखे न मिलंदी। रीज़न छा आहे त मख जे अंदर में को बि आंड्रो कोन्हे। हे जेको ब्लू कलर ॾिसो था, इहा लिक्विड आहे, एसिडिक लिक्विड आहे। जीअं मख इहा इन में उछलाए थी इन पाणीअ में, त उहा शइ फ्रैक्शन ऑफ सेकंड में डिज़ॉल्व थी वञे। माना जेकॾहिं खंडु आहे त उहा पंहिंजे कॉन्स्टिट्यूएंस में डिज़ॉल्व थी वञे, खंड जो दाणो रहे ई कोन थो हिन जे लिक्विड में, ऐं हिन जी लिक्विड आख़िर ताईं थी वञे, बसि इहा ई इन मां उहा एनर्जी हासिलु थी करे। पोइ ॿुधायो त इन में जेकॾहिं इन शइ वात में विझी त केरु कढंदो हिन खां? तंहिंजे करे रब फरमाए थो त जेकॾहिं तव्हां इन्हनि खे का मख निकिरी वञे जिन खे तव्हां पुकारियो था, पहिरीं त मख कोन था ठाहे सघनि। हल भला मख त ॾुखी आहे, सवाल ई पैदा कोन थिए ॾियो मख ठाहिनि, भला घटि में घटि एतिरो त कनि, जेकॾहिं मख वात में का खणे उहो त छॾाए ॾेखारनि। चए थो कोन छॾाए सघंदा। ज़ौफ़ तालिब मतलूब, तालिब मतलूब पूॼारा, जिन खे पूॼो था, जिन खां घुरो था, ऐं जेके जिन खां तव्हां घुरो था ऐं जेके घुरनि था, ॿई ज़ईफ़ आहिनि। मां क़दर अलाह हक़ क़दरी, पोइ बाक़ी तव्हां अलाह जो कहिड़ो क़दुरु कयो आहे? यानी एॾो तव्हां मेंटली रिटार्डेड थी विया हुजो, रब जेको तव्हांखे साह जे रग खां बि सभु तुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो, जंहिंजी प्रॉपर्टियूं आहिनि उन खां नथा घुरो, वरी 200 किलोमीटर ते वञी ऐं जेको पिनो था, पोइ अलाह जो तव्हां कहिड़ो क़दुरु कयो? इन अलाह कवियो नज़ीम, बेशक अलाह ॾाढो आहे, ग़ालिब आहे। या लमा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम वल इलल्लाह तुरजल अमूर, जेको तव्हांजे अॻियां आहे पोयां जेको आहे सॼो अलाह ॼाणे थो, ऐं तव्हांजा सभु जेके रिकॉर्ड अलाह ॾे मोटाया था वञनि। तंहिंजे करे तव्हांखे खपे जाहिदू फिल्लाह हक़ जिहाद ई, अलाह जे दीन में अहिड़ो जिहाद करियो जहिड़ो उन जिहाद जो हक़ु आहे। उन अव्हांखे पसंदि कयो आहे, अव्हां ते दीन में का औखाई न कयईं। तव्हां मुस्लमान थिया हो, तव्हां इस्लाम जी हिन शमा खे ॿियनि ताईं पहुचायो। मिलत अबीकुम इब्राहिम, अव्हांजो पीउ इब्राहिम जो दीन आहे। समा को मुस्लिमीन, तंहिं तव्हांजो नालो लिखियो आहे मुस्लमान। मिन क़बल वफ़ी हाज़ा, ऐं अॻु में बि हाणे बि। यकून रसूल शहीदन अलैकुम, ऐं इहो जेको आहे ऐं हिन क़ुर में बि इन लाइ रखियो वियो आहे त जीअं पैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां ते शाहिद थिए ऐं अव्हीं माण्हुनि ते शाहिद थियो। व अकीमू सलात व आतू ज़कात, निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो। ऐं ज़कात जो त फ़िक्र ई कोन्हे न असांखे। तंहिंजे करे ज़कात तव्हांखे उहो माल जेको तव्हां वटि हींअर एक्स्ट्रा पियो आहे या बैंक में पियो आहे, उन ते 2.5% तव्हांखे ॾियण ऐं कोशिशि कंहिंखे ॾींदव? पंहिंजे सभ खां पहिरियों हक़ आहे ग़रीब माइट,
चाहे धीउ जेकॾहिं कंहिं ग़रीब सां परणाई अथव ऐं इहो ॿचिड़ा अथसि गुज़र कोन्हे, उन खे पहिरीं हक़ आहे। मिट माइट खे पहिरीं ॾियो। उहा तसिमूं बिल्ला, अलाह खे चंबड़ी वठो, उहो अव्हां जो साईं आहे, उहो बहितरीनु साईं आहे ऐं चङो मददगारु आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बरकत भरी राति, अलाह जी नूर भरियूं रातियूं, रमज़ान जूं रातियूं। अलाह सहरी टाइम आहे। अलाह असांखे हिन अलाह पंहिंजे कलाम खां असांखे बरकत अता फ़रमाए, असांजूं तकलीफ़ूं दूरि करे। असां अलाह जो कलाम ॿुधूं था, तव्हां ॿुधो था। हिकिड़ी आयत जेका तव्हां ॿुधो था तर्जुमे सां, इन जो सवाबु 100 रकात नफ़िलनि खां वधीक आहे। हिकिड़ी आयत जेका तर्जुमे सां ॿुधी ऐं तव्हां हुन ते सोचो था, उन जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर तर्जुमे पढ़ण खां वधीक आहे। हीअ त तव्हां जेको आहे सो हिन वक़्तु हीअ त तव्हां लुटियो था न पिया, अलाह जूं बरकतूं पिया था लुटियो, अलाए केॾो इन ते तव्हांजो असरु पवंदो। पर बशर्ती जेका ॻाल्हि ॿुधो था, सम्झो बि था, पर उन खे पंहिंजी ज़िंदगीअ में इम्प्लीमेंट बि कयो जेतिरो थी सघेव। तंहिंजे करे जेको मोमिन आहे न, कंहिंखे चइबो मोमिन? जेको अलाह जी ॻाल्हि ॿुधी यकीन करे पोइ उन ते अमल करण जी जेतिरी थी सघे कोशिशि करे। रसूल फरमायो अलैहिस्सलातु वस्सलाम, चई त मां जंहिं शइ खां तव्हांखे रोकियां उन में ऑप्शन कोन्हे को, उहो त तव्हांखे रुकणो आहे। हराम न खाओ, व्याज न खाओ, ज़ुल्म न, इन खे न। बाक़ी जेकॾहिं मां तव्हांखे चवां थो हीउ कयो, उन में जेतिरो थी सघे ओतिरो कयो। उन में 100% जी जेका शर्त कोन्हे को। तंहिंजे करे जॾहिं तव्हां हिन मोमिन थींदव त अलाह ताला फरमाए थो सूरे मोमिन, क़द अफ़लहल मोमिनून, बेशक मोमिन छुटी विया या छुटी वेंदा। कहिड़ा मोमिन? अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके निमाज़ में अलाह खां डिॼी निमाज़ पढ़नि था ऐं हिकु हिकु अरकान में अलाह खे यादि कनि था। जॾहिं सजदे में तव्हां चओ था सुभान रब्बियल आला, माना छा मतिलबु आहे हिन जो? इहो मतिलबु त ॾिसो न, माना रब साईं तूं हिन दुनिया में तोखां का वॾी शइ कान्हे का। सुभान माना तो में को ऐब कोन्हे को। सुभान रब्बियल आला। ऐं इन सजदे में तव्हां पंहिंजूं दुआऊं बि घुरी सघो था। जेकॾहिं फ़र्ज़ निमाज़ न आहे त हुन में ॻाल्हाए सघो था। ऐं ॿियो हाणे अचे थी मोमिन कहिड़ो आहे जेको कामयाबु थी वेंदो। पहिरीं त निमाज़ सम्झी पढ़ो। हज़रत अली करम अल्लाह वजह फरमायो त जॾहिं मां चवंदा त मां अलाह सां ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं वरी जॾहिं मां चवंदा अलाह मूं सां ॻाल्हाए त पोइ मां क़ुर पढ़ंदो आहियां। उहो ई हो। ऐं मोमिन जी ॿी निशानी कहिड़ी आहे? वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून, माना बेकार ॻाल्हियूं जंहिंमें न को माली फ़ाइदो न इल्मी फ़ाइदो, इन्हनि में इंडल्ज न थींदो। मोमिन वेठो बकवास कनि, इन्हनि में न ईंदो। तंहिंजे करे अजाई ॻाल्हि खां मोमिन उन में इनवॉल्व ई कोन्ह थींदो। वेस्ट ऑफ टाइम में इनवॉल्व कोन्ह थींदो। वल्लज़ीन हुम ले ज़कात फ़ाइदून, ऐं इन्हनि ते जेकॾहिं ज़कात थिए थी त इहो मोमिन तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजी ज़कात अदा करे। वल्लज़ीन हुम ले फ़ुरूज हाफ़िज़ून, ऐं पंहिंजे ओघड़नि जी हिफ़ाज़त कनि था। तव्हांजी ओघड़ सिर्फ़ु तव्हांजी निकाह वारी ज़ाल लाइ हलाल आहे। इन खां अलावा इहा हराम आहे तव्हांजी ओघड़ कंहिं ॿी शइ लाइ। त तंहिंजे करे उहे जेके पंहिंजे ओघड़ुनि यानी ज़ना खां बचनि था ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कनि था, उहो मोमिन आहे। जेको हिफ़ाज़त नथो करे मोमिन न आहे। इल्ला अलावा अज़वाजहिम, हा बाक़ी सिर्फ़ु पंहिंजूं निकाह वारियूं ज़ालूं, ओ मलकत ईमानुहुम, या अॻे ज़माने में जेके बानियूं ख़रीद कबियूं, जेके हाणे त आहिनि ई कोन, त पर अॻिते हली थी सघे थो जंगियूं लॻनि वरी इहे बानियूं थियनि, उन्हनि खां सवाइ फ़इन्नहुम ग़ैर मलूमीन, जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि खां ॿाहिरि निकिरंदा त पोइ इहे मलामत इन्हनि जे मथां थींदी। मलामत जेके निकिरंदा त मलामत थींदी, जे विधिन इन में रहंदा त मलामत कयल न आहिनि। फमन निब्तगा वरा ज़ालिक, जेको इन हदुनि खां ॿाहिरि लंघंदो, फ़उलाइक हुमुल आदून, पोइ इहे हद लंघंदड़ आहिनि। ऐं उन खां पोइ वल्लज़ीन हुम ले अमानातिहिम अहदिहिम राऊन, वरी मोमिन जी ॿी निशानी आहे त पंहिंजूं अमानतूं ऐं जेके वाइदा कंदा उनखे पूरो कनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं: इज़ा हदस कज़ब, ॻाल्हाए त हणंदो कूड़, इज़ा वअद अख़लफ़, वाइदो करे फिरी वेंदो,
वैस औतिमन ख़ान का अमानत ॾिबसि त उन में ठगी कंदो। हाणे हे जेके तव्हां ऑफिसर आहियो या जज आहियो, तव्हांखे अमानत आहे इंसाफ़ करण जी। ऑफिसरनि खे जेकॾहिं गवर्नमेंट जो को फंड जी तव्हांखे अमानत आहे, पोइ मुनाफ़िक निशानी आहिनि त उन में कमीशन वठंदो या उन में ठगी कंदो, इहा निशानी आहे। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम याहफ़िज़ून, ऐं पंहिंजी निमाज़ूं वक़्त ते अदा कनि था, उन ते निगाह रखनि था। पोइ कॾहिं वक़्तु निकिरी थो वञे ॿी ॻाल्हि आहे, पर हर वक़्तु कॉन्शियस हूंदा त मूंखे टाइम मुंहिंजो अची वियो आहे निमाज़ जो। उलाइक हुमुल वारिसून, इहे ई थींदा माण्हू वारिस। किथे थींदा? अल्लज़ीन यरसून अल फिरदौस, जेके जन्नत जो ऊचो दर्जो जा वारिस थींदा। हूं फ़िया हमेशह रहंदा, माना उहा जन्नत तव्हांखे प्रॉपर्टीअ में मिली थी वञे, या वारिस थी था वञो। अलाह फरमाए थो त लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन, चए थो असां इंसान खे पैदा छा मां कयो आहे? अंसरनि मां। उहे जेके अंसर आहिनि उहे पीरियडिक टेबल में ॾिनल आहिनि। तव्हां इन्हनि पीरियडिक टेबल जेके एलिमेंट्स आहिनि, इन्हनि जो मिक्सचर आहियो तव्हां, जंहिंखे सुलालतिन मिन तीन थो चइजे, छो त उन ज़माने में त पीरियडिक टेबल कान हुई। हाणे तव्हांजे जिस्म में इहे पीरियडिक टेबल वारा अंसर तव्हांखे इन्हनि मां ठहियो, हे पीरियडिक टेबल आहे। इंसान इन्हनि मां ठहियो आहे। तव्हांजो सॼो जिस्म, हाइड्रोजन, कार्बन, नाइट्रोजन सभु असां में आहिनि। पोइ चए थो त तव्हांजो उहो नंढिड़ो बुनियादु, नंढिड़ो मालिक्यूल जंहिंमें हीअ सभु हिन मां ठहियो आहे। सुम जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन, पोइ उहो जेको मालिक्यूल या नुतफ़ो आहे उन खे वञी माउ जे रहम में विधो वियो, ऐं उते उहो हाणे ऑटोमेटिकली डेवलप थो थिए। माना उहो सॼो उन में कोडिंग पियल आहे त हाणे पोइ हीउ ठहंदो। माना जीअं हिकिड़ो गुल बंदि हूंदो आहे वरी खुलंदो आहे, त इहो मालिक्यूल बि अंदरि उन में सॼो अलाह साईं सॼो कोड भरिया आहिनि। सो विथ टाइम उहा शइ ईअं खुलंदी वेंदी, ठहंदी वेंदी, खुलंदी वेंदी, ठहंदी वेंदी। ऐं उन जो ही मां तव्हांखे ॾेखारियां थो। पहिरीं ॾिसो न, सफ़ा ही मालिक्यूल आहे, पोइ वरी पाण खे डिवाइड करे वरी अहिड़ा मालिक्यूल वधाए थो, पोइ वधंदो थो वञे, वधंदो वरी चेन थी ठहे, वरी रिंगियूं थियूं ठहनि, वरी करण खां पोइ थिए। पोइ अलाह ताला चए थो सुम ख़लक़नल नुतफ़त अलक़तन, पोइ चए थो त पोइ उन नुतफ़े मां रत जो दगु ठहे थो, पोइ वरी उन मां वरी उनखे हॾा विझांसि थो, वरी हॾनि जे मथां असां गोश्त चाढ़ियूं था, ऐं पोइ निकिरे थो। हाणे हे ॾिसो, हीअ सॼी सिस्टम आहे। माना पहिरीं हे पंहिंजो नंढिड़ो बेदो आहे, पोइ वरी इहो डिवाइड थियो ॿिनि सेलनि में, वरी चइनि सेलनि में, वरी 8 सेलनि में, वरी 16 सेल। उन खां पोइ हीअ शइ ठहे थी। पोइ वरी हीअ 4 हफ़्तनि में हे शइ थी हिनजी ठहे, 10 हफ़्तनि में हे थो थिए, 16 में हीअ, 20 हफ़्तनि में ॿार तक़रीबन मुकमल थी थो वञे। तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। सुभान अल्लाह, छा अल्लाह साईं जी बरकत आहे, कीअं क्रिएशन अल्लाह जी केॾी ज़बरदस्त आहे, जो हिकिड़े रत जे नंढिड़े ज़रड़े मां हे छा पैदा थो करे। सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमाए थो वल्लाहु ख़लक़कुम, अल्लाह ई तव्हांखे पैदा करे थो, सुम यतवफ़ाकुम, पोइ तव्हांखे वरी मौत ॾींदो। पोइ मिनकुम मई युरद इला अर्ज़िल उमिरि, तव्हां मां के झूर पोढ़ा थी था वञनि, लिकई ला यालम बाद इल्मिन शैया, जो उन्हनि खे कुझु बि सम्झ में नथो अचे, यादि नथो अचे त मां चाहियां। हे ॾिसो, हाणे हे जेको आहे न वीचारो पोड़ो, ॿार त अथसि पर का सम्झ कान्हेसि, का मेमरी कान्हेसि का। इन अल्लाह अलीमुन क़दीर, अल्लाह ताला ॼाणंदड़ ऐं कुदरत वारो आहे। सुम इन्नकुम बाद ज़ालिक लमय्यतून, पोइ तव्हां बिल्कुलु तव्हांखे मौत थी वेंदो, मरी वेंदो। सुम इन्नकुम यौमल क़ियामत तुबसून, पोइ तव्हांखे वरी क़यामत जे ॾींहं ते अलाह पाक वरी दुबारा ज़िंदा कंदो। अलाह फरमाए थो लक़द ख़लक़ना फ़ौक़कुम सबअ तराइक, चए थो त तव्हांजे इन ज़मीन जे गोले जे मथां मां 7 तह ॾिना आहिनि आसमान जा। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़िल गाफ़िलीन, अलाह चए थो इन्हनि 7 तहनि जो जेको फंक्शन आहे, अलाह चए थो इहो क़ाइमु आहे, मां इन खां गाफ़िल न आहियां, इहे मुंहिंजे कंट्रोल में आहिनि। इहे जेके 7 तह अचनि था, लेयर्स ऑफ एटमॉस्फेयर आहिनि। याने पहिरियों जेको आहे सो तक़रीबन 7 किलोमीटरनि ते आहे, 7 खां 16, पोइ वरी 30 किलोमीटर, 80 किलोमीटर, इन ई मथे 7 लेयर वञनि था। इन्हनि जा पंहिंजा पंहिंजा फंक्शन्स आहिनि। इहे 7 लेयर मां तव्हांखे हिते ॾेखारिया आहिनि। मिसाल तौरु हिन खे तव्हां ॾिसो, हे जेको 10 मेलनि ताईं या 17 किलोमीटरनि ताईं ही लेयर आहे पहिरियों, ही उहो लेयर आहे जेको तव्हांजी हवा जी जेका ऑक्सीजन आहे उनखे
एस्केप नथो कराए, ॿाहिरि हली नथी वञे। ऐं इन्हीअ में ई तव्हांजा जहाज़ उॾनि था, इन्हीअ में ई तव्हांजो जेको सो पाणी बुखार थी ककर ठहनि था। इहो लेयर तव्हांजो सॼी ज़िंदगीअ खे इहो थो संभाले। वरी उन खां पोइ ॿियो लेयर आहे जेको 11 खां 31 मेलनि ताईं आहे, उहा आहे ओज़ून लेयर। ओज़ून हिकिड़ो अहिड़ी हिकिड़ी शइ आहे जेका जेकॾहिं उहा अन सिज में शामिलु थी वञे त उहा इंसान खे नुक़सानु थी पहुचाए। त इहो जेको लेयर आहे कोई तक़रीबन 20 किलोमीटर थिकनेस जो, इन्हीअ में अंदरि जेको आहे सो इहो इन ओज़ून लेयर खे रोके थो। वरी अञा इन जे मथां आहे मेसोफियर, इहो वरी आहे 32 खां 85 मेलनि ताईं। इन्हीअ में छा थो थिए त जेके चइबो आहे न इहे जेके गोला हलंदा था वतन, इन में जेको मेट्रॉइड्स वग़ैरह आसमान में घुमनि फिरनि था ऐं किथे को तारो फाटे थो उन मां निकिरनि था, इहे हर पासे वसण जी कोशिशि कंदा आहिनि। लेकिन इहो जेको लेयर आहे न, उहो इन्हीअ मेट्रॉइड खे इन टुकड़े में हेठि लहण महिल सफ़ा छार करे थो छॾे, ख़तमु करे थो छॾे। तंहिंजे करे इहे जेके जहाज़ मथे मोकिलींदा आहिनि मथे, त पोइ वापसीअ में उन खे बि साड़े सघे थो, पर पोइ उन सिर में टाइलूं वग़ैरह लॻाईंदा आहिनि त जीअं इन लेयर मां बची अचूं। ऐं अहिड़े नमूने सां ॿियूं जेके सैटेलाइट आहिनि उहे वरी अञा इन खां मथे लेयर में वञनि थियूं। ऐं जेको आहे सो इहो स्पेसशिप जेका सो वञे थी वधीक लेयर। त इहे जेके लेयर आहिनि असांजे बचाव जे लाइ अलाह ताला रखिया आहिनि। सो चए थो मां तव्हांजे मथां इहे तव्हांजी प्रोटेक्शन लाइ लेयर ॾिना आहिनि। इहो ई अलाह फरमाए थो। पोइ चए थो अंज़लना मिन सवाइ मान बि क़दर आहिनि। चए थो आसमान खां पोइ तव्हांखे पाणी वसायूं था, पर मापी असकन्ना फिल अर्द, ऐं पोइ असां पोइ उनखे पाणीअ खे ज़मीन में मोकिलियूं था। व इना अला ज़हाबिन बि रकादुरूं, जे चाहियूं त असां इहो पाणी तव्हांखे ॾियूं ई न, पोइ छा कंदव? पोइ उन्हनि सां इन पाणीअ सां खजूं अंगूरनि जा बाग़ अव्हां लाइ ॼमायोसीं। अव्हां लाइ उन्हनि बाग़नि में घणा मेवा आहिनि ऐं उन्हनि मां के अव्हां खाईंदा आहियो। वरी हिकिड़ो ॿियो ख़ासि शइ जी अलाह वाखाण थो करे, चए थो त व शजरत तख़रुज मिन तूर सीना, इहो ज़ैतून जो वणु पैदा कयोसीं जो तूर सीना मां निकिरंदो आहे। उहो अहिड़ी तरह ॼमंदो आहे जो तेल ऐं खाइण वारनि लाइ ॿोड़ पैदा थींदो आहे। यानी हीअ अहिड़ी ज़बरदस्त शइ थी ठहे जंहिंजी अलाह तारीफ़ थो करे। इहो छा आहे? इहो ज़ैतून आहे जेके तव्हांखे हिते मिलंदा आहिनि। ज़ैतून जो तेल बि तव्हांखे मिलंदो आहे। हू ज़ैतून जेको असां खाईंदा आहियूं सिंधी वारो। तंहिंजे करे इहो एॾो सुठो आहे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी तारीफ़ कई आहे। तदमू बि ज़ैत वदहनू बि व इनहू मिन शजर मुबारकन, इहो वणु मुबारक आहे, इन खे खाओ, इन सां मालिश कयो, इहो तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। इन सां ज़ैतून मां मानी खाओ, इन सां मालिश कयो, छो त बाबरकत वण मां निकिरे थो इहो ज़ैतून जो तेल। हे क़ुर आहे। वरी अलाह फरमाए थो व इन लकुम फिल अनाम ला इबरा, चए त हे जेके जानवर आहिनि कॾहिं तव्हां इन ते सोचियो आहे? में के चऊं था हा 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 में त कयूं पिया था, पोइ कॾहिं सोचियो अथव त में छा आहे या गऊं छा आहे? पहिरीं मां तव्हांखे स्केच ॾेखारियां। हाणे ॾिसो न, हे जेके हिन जी एक्सरे आहे मेंह जी या ढॻीअ जी, हाणे हे सभु हिन जो अंदरि जिस्म आहे। हाणे इन में इहो खीरु कीअं थो अचे? हे सॼो रतु आहे। हाणे हे जेके रत जूं नालियूं अचनि थियूं, इहे अची हिन ॻोथरियुनि में थियूं पवनि। हे नंढड़ी हे सभु रत जी नाली हिते ॻोथरी, रत जी नाली ॻोथरी। इहा जेका अंदरि ॻोथरी आहे, अलाए छा अलाह साईं हिन में रखियो आहे जो रतु त इन में अंदरि अचे थो, पर उन में अलाए छा केमिकली उन रत मां रंग बि ख़तमु थी करे छॾे, बदबू बि ख़तमु थी करे, जा जरासीम बि ख़तमु थी करे, ऐं कलर इन खे वरी लिक्विड वाइट में कन्वर्ट थी करे, जंहिंखे असां खीरु चवंदा आहियूं, ऐं उहो मोटी अची हिन थण में हिते जमा थो थिए। इहो ई त अलाह चए थो त तव्हां अलाह जी कुदरत ते कॾहिं सोचियो बि कोन था। त चए थो व इन लकुम फिल अनाम इबरतन, ए इंसानो अखियुनि खां कमु वठो, दिमाग़ खां, त हे जेको जानवरनि में बि तव्हांजे लाइ इबरत आहे। नुस्कीकुम मिमा फी बुतूनहा, ऐं असां इन्हनि जे पेट मां तव्हांखे उहा शइ पियारियूं था। व लकुम फिया मनाफ़िउ कसीरतूं व मिनहा ताकुलून, ऐं तव्हां इन में नफ़ा बि अथव, इन जूं शयूं खाओ था, गोश्त बि खाओ था। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। साहिरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी अब्दुल्ला। क़ुरान शरीफ़ खे पढ़ूं पिया
ऐं उनखे सवली सिंधीअ में माना कयूं पिया। पहुचूं था सूरह मोमिनून ते हलूं पिया था। औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द अरसलना नूहन इला क़ौमिही, असां नूह अलैहिस्सलाम खे क़ौम ॾे मोकिलियो। हाणे इन ते वॾी स्टडी थी आहे त नूह अलैहिस्सलाम इहो हिंदुस्तान में आयो। फ़क़ाल या क़ौम मेअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु, वञण सां ई चयईं त तव्हां अलाह जी इबादत कयो, अलाह खां सवाइ इबाद जेको लाइक़ु कोन्हे को, अफ़ला तत्तक़ून, छो नथा डिॼो। असल ॻाल्हि आहे त अलाह ताला जो असांखे पैदा कयो आहे, छाजे लाइ पैदा कयो आहे? पाण चए थो वमा ख़लक़तुल इंस व जिन इल्ला लियअबुदून, मां इंसाननि जिन्हनि खे पैदा कयो आहे त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजो शुक्रियो अदा कनि, मुंहिंजी किबरियाईअ खे ॾिसनि, मुंहिंजी टेक्नोलॉजीअ खां मुतासिर थी मुंहिंजी तारीफ़ कनि, इन लाइ इंसान खे पैदा कयो आहे। हाणे तव्हां इहो क्रेडिट मोलनि खे ॾेई छॾींदो, पोइ त चिड़क कंदो न अलाह साईं, हुनखे बि ईअं वञी पियो चवे। त उते जेके सरदार इहे जेके दरगाहूं रखंदा आहिनि उन हिंदुनि जा, कालल मलउ लज़ीन कफ़रू मिन क़ौमी, की मता हिन जे चवणु लॻो तव्हां अचो पेतिन में ॾोकड़ विझो, ज़ियारतूं कयो, तव्हांजो चवणु न वठो, मा हाज़ा इला बशरुन मिस्लुकुम, हे बि तव्हां जहिड़ो शख़्स आहे, युरीद यतफ़द्दल अलैकुम, हे वरी सरदारी थो हासिलु करे, माना असांजे हिन प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ो कंदो अलाए छा। बाक़ी असां अलाह खे मञूं था, चवंदा पंहिंजे चवनि पिया मुरीदनि खे, असां अलाह खे मञूं था। वलउ शाह अल्लाह नज़ल मलाइकत, बाक़ी हुनखे को पैगम्बर मोकिलियो त फ़रिश्तो मोकिलियां। मा समेना बिहाज़ा फी आबाइन अवलिन, हिन खां अॻु में त असां कॾहिं ॿुधो ई कोन्हे त हिकिड़ो शख़्स अची चवे त मां अलाह जो रसूल आहियां, छो त नूह अलैहिस्सलाम पहिरियों रसूल आहे। इन हुआ इला रजुलुन बिही जिन्नतुन, तंहिंजे करे असां हिनखे ॾिसूं था हिन जो दीवानो आहे, चरियो आहे। फतरबसू बि हता हिन, ऐं ॾिसी रहिया त कंहिं हद ताईं हिन जी ख़बर पइजी वेंदी। त नूह अलैहिस्सलाम अलाह ॾे हथ थो करे, काल रबिन सुरनी बिमा कज़िबून, हे त मूंखे कूड़ो करे छॾ, हाणे तूं मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी ॻाल्हि ई कोन था ॿुधनि। ओहिना इलही, पोइ असां नूह अलैहिस्सलाम खे इंस्ट्रक्शन मोकिलिया, अनिस्नल फुल्क बि अयुनिना व वहीना, चई तूं ॿेड़ी ठाह असांजे अखियुनि जो ऐं असांजे हुकुम। हाणे ॿेड़ियूं त कॾहिं उन ठाहियूं कोन हुयूं, लेकिन अलाह जो असीं तव्हांखे इंस्ट्रक्शन ॾींदा। ऐं पोइ फ़ैज़ा जा अमरुना, हाणे इहो मां तव्हांखे ॾसियां थो, चएसि थो जॾहिं असांजो हुकुम ईंदो ऐं ज़मीन मां पाणी निकिरंदो त पोइ छा कर, फ़सलुक फ़िया मिन कुल ज़ौजैन निस्नैन, पोइ हिन में हर ॿ जानवर जो नर मादी हिन में रखो, ऐं पंहिंजा जेके आहिनि तुंहिंजा मोमिन उन्हनि खे ॿेड़ीअ में विहार। हाणे हे मां तव्हांखे ॾेखारियां थो, पहिरीं जेका हे पिक्चर अचे थी इहा आहे जॾहिं हीअ ॿेड़ी ठाहे पियो त माण्हूअ जे खिलंदा, छो त न को हिते को दरिया हो, न को समुंड हो, त हीअ ॿेड़ी कीअं थो ठाहे, त सभु हे ॾिसो ओड़े पाड़े जा माण्हू अची हिते खिलनि पिया। जॾहिं हीअ ॿेड़ी ठही वई त पोइ अलाह वरी हुकुम थो करेसि त हाणे हे जेको 3 नंबर में तव्हां जानवर जेके आहिनि जोड़ा जोड़ो ॿेड़ियुनि में चाढ़ियो, जेको हिकिड़ो स्केचिस आहिनि, ऐं पोइ इहो खणी ऐं जो बारिश जो पई त एॾो पाणी थियो जो ॿेड़ी हलणु लॻी। ऐं पोइ वरी जॾहिं जोधी पहाड़ ते वञी ॿेड़ी बीठी त हाणे उहो त ज़मानो गुज़रियो, पर उन जा अञा निशान मौजूदु आहिनि जेका हीअ ॿेड़ीअ जा तव्हां ॾिसो था। इहो तव्हांखे ॾेखारण जो कमु मुंहिंजो। ऐं चवनि थो त अच्छा हाणे तुंहिंजा जेके मोमिन तुंहिंजी ॿेड़ीअ में चढ़ंदा, पर अलाह ताला चए थो त वला तुख़ातिबिनी फ़िल लज़ीन ज़लमू, जेके तुंहिंजे चवण में न आहिनि, हाणे उन्हनि जे बारे में सिफ़ारिश न कजांइ, इन मोगरक उहे सभु ॿुॾंदा। फ़ैज़ा सवईत फ़ैज़स्तवईत अंत व माक अलल फुल्क, पोइ जॾहिं तव्हां सभई तुंहिंजा जेके मोमिन आहिनि सभु ॿेड़ीअ ते चढ़ी वेहनि त पोइ चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नजाना मिन क़ौमि ज़ालिमीन, त चओ त अलाह जी साराह उन जी आहे जंहिं असांखे ज़ालिम क़ौम खां बचायो। वरी अञा बि चओ कुर रब्बी अंज़िलनी मुंज़िलन मुबारकऊं व अंत ख़ैरुल मुंज़िलीन, चओ ते असांजा पालनहार असांखे बरकत वारे हंधि ला ऐं तूं सभ खां चङो लाहींदड़ आहीं। अलाह फरमाए थो इन फ़ी ज़ालिकल आयातियूं व इन्ना कुन्ना लमुब्तलीन, चए थो बेशक हिन किसे में निशानियूं आहिनि ऐं बेशक असीं आज़माइश करण वारा आहियूं। पोइ सुम अंशाना में बाद में करन आख़िरीन, पोइ वरी उहे जो माण्हू सभु ॿुॾी मरी विया ऐं जेके चंद वञी ॿेड़ियुनि में विझा त उन्हनि मां वरी असां ॿी क़ौम पैदा कई, ऐं उन खां पोइ वरी लॻातार रसूल मोकिलींदा रहियासीं। फ़ारसलना फ़ीहिम रसूलन मिनहुम, ऐं पोइ उन्हनि मंझां ई रसूल मोकिलींदासीं, माना को न को अहिड़ो शख़्स उते पैदा थींदो हो, अलाह उन ते नज़र रखंदो हो, कुझु टाइम खां पोइ उन ताईं अलाह जी वही ईंदी त उहो रसूल थी पवंदो। त चए थो असां इन्हनि में रसूल उन्हनि मंझां ई मोकिलिया, उन्हनि जी ॿोली ॻाल्हाईंदड़, ऐं नेबुदुल्लाह जेको उन्हनि खे अची चवंदो हो त अलाह जी तारीफ़ कयो, अलाह खां घुरो, मालकुम मिन इलाहिन ग़ैरहू, अलाह करियो उन खां सवाइ तव्हांजो को मबूद कोन्हे को, अफ़ला तत्तक़ून, डिॼो छो नथा इन ॻाल्हि खां। पर उते वरी सरदार वेठा हूंदा जेके शिरक जो निज़ाम क़ाइमु कयो वेठा हूंदा। कालल मला मिन क़ौमी, त इहे क़ौम मां जिन सरदार कुफ़ुर कयो ऐं आख़िरत जे मिलण खे कूड़ो भायऊं, इहे उहे आहिनि जिन खे दुनिया जी हयातीअ में
आसूदो कयोसीं। आसूदो कीअं था थियनि? इन तरीक़े सां तिन माण्हुनि खे चवनि पिया इहो पैगम्बर जेको आहे न इहो बि मां हाज़ा इला बशर मिसलकुम, इहो बि तव्हां जहिड़ो इंसानु आहे। याकुल में मां ताकुलूं, हीउ बि उहो ई थो खाए जेको तव्हां खाओ था। मिनू व यशर में मां तशरूं, साॻियो पाणी थो पीए। हा, रसूल खे कीअं सुञाणंदा त हीउ नूर न आहे, हे बशर आहे? इन जो शर्त हिकिड़ो ई आहे त जेकी मानी खाए उहा जेका असां खाऊं था ऐं पाणी पीए त माना हीउ नूर न आहे, न मलाइका, हीउ बशर आहे। इहो शर्त। छो त हुनखे ख़बर आहे त नूर वारो फ़रिश्तो न मानी खाईंदो न पाणी पीअंदो, तंहिंजे करे हू एतिराज़ था कनि त तूं नूर न आहीं, छो त तूं मानी थो खाईं। तंहिंजे करे चवणु लॻा वलाइन अतुम बशरन मिसलकुम, तंहिंजे करे पाण जहिड़े माण्हूअ जे पोयां लॻंदो इन कुम इज़न ल ख़ासि रूं, त तव्हां खसारे वारा थींदो। तंहिंजे करे शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांजा जेके बि पैगम्बर आया सभु वाक़ई बशर हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मानी खाईंदो हो, पाणी पीअंदो हो, शयूं खाए अलाह जो शुक्र कंदो हो। यादुकुम, ऐं तव्हांखे इहो जेको रसूल बशर थी आयो आहे तव्हांखे तो अंजाम ॾिए त अनकुम इज़ा मितुम व कुंतुम तुराबऊं व इज़ामन अनकुम मुख़रजूं, त जॾहिं तव्हां मरी वेंदव, हॾा ॻरी वेंदव, मिटीअ में पइजी वेंदव त वरी उथंदव। इहो कीअं थो थी सघे? हई हाथ लिमा तुअदुन, घोड़ा घोड़ा घोड़ा, इहो तव्हां सां कहिड़ो वाइदो थो करे? तंहिंजे करे छा आहे त इन हीअ इला हयात दुनिया नमूत न, बसि हीअ ज़िंदगी अथव जंहिंमें जीअंदा आहियूं मरंदा आहियूं, वमा न हुन बि मबूसिन, उथण वारो केर बि कोन्हे को। तंहिंजे करे इंजॉय कयो, भली कंहिंखे डंडा हणी हुन जूं मायूं खणो, छो लाइफ त इहा आहे, हिसाब त कोन्ह थींदो। जेको ॾाढो सो गाबो, इहा आहे, इहो आहे कॉन्सेप्ट हिननि जो। इन हू इला रजुलिन निफ्तरा अलाह कज़बा, हे जेको असां जहिड़ो इंसानु अलाह ते कूड़ थो हणे। वमा नहुन लहू बि मोमिनीन, असां हिनखे कॾहिं बि न मञींदासीं। पोइ अलाह जे रसूलनि छा चयो? काल रबिन सुरनी बिमा कज़िबून, पैगम्बर चयो त मुंहिंजा पालनहार मूंखे मदद हे पोयनि पैगम्बर जूं ॻाल्हियूं चवनि, हिननि करे जो मूंखे कूड़ो भायो आहे। अलाह फरमायो त थोरी मुदत पुॼाणा पाण ई हे परेशान थींदा। पोइ छा थियो? पोइ अख़ज़त हुम सईहत बिल हक़, पोइ खेनि सचे अंजाम जे करे ॾहका सां पकड़ियोसीं, माना ठका थियो को वॾो। पोइ जलम गुज़ा, ईअं कुटा थी पिया, जीअं न को कुतिर हूंदी आहे कटियल, ईअं किरी पिया। छो त जेकॾहिं वाइब्रेशन या ॾहका एॾो थिए थो, जंहिंसां ॾिसो न तव्हांजो मग़ज़ु हिन में खोपड़ीअ में तरे पिए थो, किथे बीठो कोन्हे, माना विच ते फ्लोट थो करे, जीअं मखणु कोन पियल हूंदो आहे चाॾीअ में। हाणे जेकॾहिं एॾी वाइब्रेशन अचे थी ठक जो कंदी, त उहो जेको मग़ज़ु आहे ठका वञी लॻंदो हुन खोपड़ीअ में, त इन ज़रियूं थी वेंदो। जीअं जेकॾहिं उहो मग़ज़ु मथे जो ज़रियूं थी वियो त माण्हू विसामी किरी पवंदो, छो त मग़ज़ु ई आहे जेको सॼो इंस्ट्रक्शन सां इंसान खे हलाए थो। सुम अंशाना मिम्बादिम कुरूननि आख़िरीन, पोइ वरी ॿियूं क़ौमूं पैदा कयूंसीं। मां तस्बिक़ मिन उम्मतिन अजलहा व मां यस्ताख़िरून, ऐं पोइ हर कंहिंजी मुदत पूरी आहे, न उनखे उहा मुदत अॻिते थींदी न पोइते थींदी। पोइ उन खां सुम अरसलना रुसलना ततरा, पोइ इन्हनि खां पोइ असां रसूलनि मथां मोकिलींदा रहंदासीं। 1,24,000 त आया इन नमूने सां रसूल। कुल मां जा उमत रसूल हा, पोइ जॾहिं बि क़ौम ॾे को रसूल आयो फ़कज़बू, पोइ जेको सो अक्सरियत उनखे कूड़ो ॼातियो। फ़तबना बादुम बदन, ऐं पोइ उन्हनि खे हिकु ॿिए पोयां नास कयोसीं। वजाल नाउम अहादीस, ऐं पोइ इहे हिस्ट्रीअ जो हिसो थी विया। फ़बूदन लिक़ौमिन ला युमिनून, पोइ लानत हुजे उन क़ौम ते जेका अलाह जे रसूल हिन क़ुर खे नथी मञे या उन ते ध्यानु नथी ॾिए। लानत आहे। इन मां किन किन जी वरी ख़ासि तौरु अलाह सां ज़िक्र करे थो, चए थो पोइ उन खां पोइ सुम अरसलना मूसा व हारून, असां वरी मूसा अलैहिस्सलाम जे भाउ हारून खे मोकिलियो बि आयात न व सुल्तान मुबीन, ऐं उन्हनि खे कुझु पधरियूं निशानियूं ॾेई मोकिलियोसीं। इला फ़िरौन व मलाइफ, फ़िरौन जे सरदारनि ॾे। फस्तकबरू, पर उन्हनि बि वॾाई कई। कानू क़ौमन आलीन, उहे त अॻ ई वॾाई कंदड़ हुआ, जो पाण खे चवंदा हुआ त फ़िरौन असल में चवंदो त मां अलाह खे मञा थो, मां अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव आहियां, जो त मुंहिंजो पीउ बि अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव हो, ऐं मुंहिंजो ॾाॾो बि अलाह जो, उन जूं मूर्तियूं बि लॻियूं पियूं, त इहे सभु अलाह जा, असीं अलाह जा हिते रिप्रेज़ेंटेटिव आहियूं। त कालूअ नो मिले बशरीन मिसलिना, तंहिंजे करे इहे जेके ॿ ॼणा आया आहिनि इहे बि त बशर आहिनि, असां कीअं मञूं, असीं त ख़ानदानी अलाह जा रसूल आहियूं। व क़ौम हुमा लना ल आबिदून, ऐं जंहिं क़ौम मां आयो आहे बनी इसराइल, इहे त असां वटि ग़ुलाम आहिनि, असांजे घरनि में नौकरियूं थियूं कनि मायूं ऐं मर्द। फ़कज़बू हुमा, पोइ हुनखे कूड़ो ॼातऊं। फ़कानू मिनल मुहलिकीन,
नतीजे में इहे सभु तबाह थी विया। लक़द आतईना मूसल किताब लअल्लहुम यहतदून, मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनोसीं त जीअं हुनखे पढ़नि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे किताब ॾिनो वियो आहे त माण्हू पढ़नि। या इहा रसूल, अलाह ताला पंहिंजे पैगम्बरनि खे ई साॻियो मैसेज ॾिनो, कुलू मिनल तइबात, तव्हां सुठियूं शयूं खाओ, माना त पलीत शयूं न खाओ। पलीत कीअं थी थिए? पलीत अलाह ताला पैदा कोन थो करे, असां हुनखे पलीत कयूं था। मिसाल तौरु शुरूअ में शराब ठाहिण जो छा प्रोसेस हो? अंगूर होद में विझो, पटे जो फ्रेश होद में विझी पोइ वॾा बूट पाए पोइ मथां कुटियो, हणो हणा तव्हांजो हुनखे पल्प करे छॾींदा सफ़ा। पोइ उन्हनि खे भरियो दॿनि में, पोइ वरी दॿनि खे 2-2.5 फुट हेठि खोटरे ऐं पूरे छॾियो। पोइ साईं हुन में थींदा कीड़ा पैदा, उहे हुन में मुटरंदा, काकूस कंदा, किन थींदो, हुन में धप पैदा थींदी। पोइ 2-3 सालनि खां पोइ कढो त पूरी हिन में पलीती अची वई। पोइ उनखे छाणे करे बोतलुनि में विझी थोरो बि ख़ुशबू विझी ऐं हलायो। हाणे इहो जेको पलीत थियल शइ जा पंहिंजा असर पलीत हूंदा, अलाह थो हुन में पैदा करे। त चए थो यार रसूल कुलू मिन तइबात, तव्हां सुठियूं शयूं खाओ, अंगूर खाइणो अथव त फ्रेश खाओ। वामलू सालिहा, ऐं चङा कम कयो। इन्नी बिमा तामलून अलीम, जेकी तव्हां कंदा आहियो सो ॼाणंदड़ आहियां। सुभान अल्लाह। रसूलुल्लाह सल्लम फरमाए थो सही बुखारी, मां बस अल्लाह नबियन इला राल गनम, चई त को अहिड़ो अलाह ताला चए थो मूं नबी कोन मोकिलियो जंहिंखे मां ॿकरियूं न चारायूं हुजनि। काला साबू व अंत फ़काल, त साहिब ने पुछियो साईं तव्हां? चई हा, मां मके वारनि जूं ॿकरियूं चंद पैसनि ते चारींदो हुउसि। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। छो? हाणे मूंखे न आहे हिन जी हिकम जी ख़बर, इहे त तव्हांखे आलिम ॾसींदा, लेकिन छा आहे त ॿकरियुनि जो चारणु ॾाढो ॾुखियो आहे। छो त उहे शरारती हूंदियूं आहिनि न, कॾहिं हेॾे भॼनि थियूं हेॾे भॼनि, उनखे कंट्रोल करणु, उन ते सब्रु करणु ॾाढो ॾुखियो आहे। सो असांजी उमत बि ॿकरियूं आहियूं न असां, का हेॾे भॼंदी का, त इन्हनि खे बि त ट्रेनिंग खपे न अलाह जे रसूलनि खे। बाक़ी चए थो त नबी करीम सां फरमाए थो त मां अकलहदुन तामन कत ख़ैरन, चए थो त जेको तव्हां मानी खाओ था न, उनखां बहितर खाधो उहो आहे जेके तव्हां पंहिंजे हथ जी महिनत करे कमायो हुजे। तंहिंजे करे नबी अल्लाह दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे हथ सां महिनत करे टोपियूं ठाहे करे ऐं पंहिंजो विकिरो करे खाईंदो हो। तंहिंजे करे हथ जो पोरियो वारो तमामु अलाह जे आॾो इज़त वारो आहे। इन हाज़ी उम्मतुकुम उम्मतुम वाहिदा, बेशक अव्हांजो ही दीन हिकु दीन आहे ऐं आउं अव्हांजो पालड़ार आहियां। तंहिं करे मूंखां ॾिजो फ़तक़तऊ अमरहुम बैनहुम ज़ुबरन, पोइ वरी उन्हनि क़ौमुनि पंहिंजे कम खे पाण में टुकर कयो, माना फ़िरका ठाहे छॾियो। कुल हिज़्बि बिमा लदई फ़रिऊन, ऐं हर को फ़िरको उन वटि जेको उन ते ख़ुशि थो रहे। माना इहा क़ौम खे टुकर पाण खे करणु ई न खपे हा। हे जेके विरहाए छॾियो फलाणे जो दीन, फलाणे जी मस्जिद, तोबा तोबा अस्तग़फिरुल्लाह। हाणे मस्जिदूं लिखियल आहिनि, हे फलाणे फ़िरके जी मस्जिद आहे, ऐं वरी हुनखे चयो वियो आहे त तव्हां हिन इमाम जे पोयां ताईं निमाज़ थींदी कान, हो चए हिन जे पोयां कान थींदी। इहा त असांजे पाकिस्तान इंडिया में ईअं करे छॾियो अथनि। पर शुरूअ में वरी उम्मत जेका त चइनि तबिकनि में विरहायल हुई, हंबली, शाफ़ी, मलकी, हनफ़ी ऐं मुसला 4 हा हरम में। इहा आहिनि न मुल्क जा टुकर। पोइ अलाह ताला कंहिंखे सम्झंदी ईअं टपड़ वेड़ायूं, चऊं हलो हिकिड़ो इमाम आहे। तंहिंजे करे चए थो त फ़ज़रूम फ़ी ग़मरतिम हताहीन, इन्हनि खे छॾियो इहे गिफ़लत में आहिनि कंहिं टाइम ताईं। अया सबून अन्नमा नुमिदुम बिही मालियूं व बनीन, त हे छा इहो रखियो वेठा त हे जेको मां दौलत ॾिनी तमामु, पेजारा ॾिना तमामु, माल ॾिना तमामु, इहो मां हिननि खे जेको आहे सो वधाईंदो वेंदुसि। नुसार लहूं फल ख़ैरात, ऐं चङाइनि ॾियण में मां तकड़ कंदो रहंदुसि। भल ला यशरून, इहे बेसम्झ आहिनि। बाक़ी असुलु केरु आहिनि? इन लज़ीन हुम मिन ख़शियत रब्बिहिम मुश्फ़िक़ून, उहे जेके पंहिंजे पालणहार जे भव खां टिजणंदा आहिनि। वल्लज़ीन हुम बि आयात रब्बिहिम यूमिनून, अलाह जे क़ुर जे हिकु हिकु आयत ते ईमान आणींदा। रुॻो ईमान न, उन आयत खे सम्झी उन खे प्रैक्टिकली प्रैक्टिस करण जो पको पहु कनि था, इहो ईमान आहे। वल्लज़ीन हुम बि रब्बिहिम ला युशरिकून, ऐं पंहिंजे रब सां शिरक नथा कनि। उनखे ख़बर आहे त सिर्फ़ु अलाह जे हथ में सभु प्रॉपर्टी आहे, उहो ई ॾींदो, सिर्फ़ु उन खां घुरिबो। सिफ़ारिश जेका आहे सा क़यामत में हलंदी, बाक़ी जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि ते आवाज़ ई कोन पहुचबो, उन खे हींअर शफ़ा जी कान्हे का इजाज़त। बाक़ी सिर्फ़ु उहे जेकॾहिं तव्हां जेरा आहियो
त कंहिंजे लाइ शफ़ाअत लाइ हथ खणी सघो था, या क़यामत जे ॾींहं ते उहे बुज़ुर्ग अलाह जी शफ़ाअत कंहिंजे लाइ कंदा, पोइ अलाह एक्सेप्ट करे या न करे। भई हिन वक़्तु सिर्फ़ु अलाह खां घुरिणो आहे। वल्लज़ीन यूतून मां आतऊ, उहे जेके कमाइनि था अलाह जे रस्ते में ॾियनि था, ऐं उन्हनि जूं दिलियूं इन करे ॾकंदियूं आहिनि त पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटण वारा आहिनि। उलाइक युसारून ख़ैरात, तंहिंजे करे चङा आहिनि में तकड़ कंदा आहिनि। वहुम लहा साबिक़ून, ऐं उन लाइ अॻिराई कंदा आहिनि त भला मां यकदमि ख़ैरात कयां, मौत जी ख़बर ई कान्हे, केॾी महिल बि एक्सीडेंट बि थी सघे थो। बाक़ी अलाह फरमाए थो जेके असीं तव्हांखे हिन में ड्यूटियूं ॾिनियूं आहिनि न, उन ड्यूटियुनि खे परफॉर्म करण लाइ तव्हांजी बॉडीअ खे डिज़ाइन कयो अथऊं। असां तव्हांखे का बि अहिड़ी हिते फ़र्ज़ या ड्यूटी न ॾिनी आहे जेका तव्हां करे नथा सघो। अलाह चए थो मां तव्हांजी बॉडी, तव्हांजो माइंड ईअं डिज़ाइन कयो आहे। चए थो वला नुकलिफ़ नफ़्सन इल्ला वुसहा, माना असां कंहिं बि नफ़्स खां उहा तकलीफ़ नथा विझूं जेका हू खणी नथो सघे। वलदैना किताबुन यंतिकु बिल हक़ वहुम ला युज़लमून, ऐं असां वटि सॼो उन्हनि जो किताबु आहे जेको सच ॻाल्हाईंदो त ज़ुल्म न कबो। हाणे कहिड़ो किताबु, माना सॉफ्टवेयर आहे अलाह जो। भल कुलू फी ग़मरतिन मिन हाज़ा, पर हिन जूं दिलियूं गिफ़लत में आहिनि हिन सम्झ खां। वलहुम अमालुन मिन दून ज़ालिक, ऐं इन्हनि जा करतूत ई ॿिया आहिनि, हुम लहा आमिलूं, जेके कंदा रहनि था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे अचे प्रोग्राम जो ई आख़िरी सेक्टर आहे। हिमत कयो, इंशा अल्लाह ताला इहो पूरो करे वठंदासीं। अलाह ताला अॻिते छा थो फरमाए, अचो त ॿुधूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हत्ता इज़ा अख़ज़ना मुतरफ़ीहिम, पोइ चए थो जेके राशी ठग पेजारनि वारा ठगियूं करे हलनि था, उहो टाइम ईंदो जॾहिं उन्हनि खे मां पकड़ कंदुसि बिल अज़ाब, अज़ाब में। कहिड़ो अज़ाब, कंहिं बीमारीअ में, कंहिं मुश्किल में, या जेल में। इज़ा हुम यजरून, पोइ वरी दाहूं कंदा। अलाह चए थो ला तजरुल यौम, रड़ियूं न कयो। इन्नकुम मिन्ना ला तुनसरून, हाणे तव्हांजी मां मदद न कंदुसि। छो, कहिड़े सबब करे, क़द कानत आयाती तुतला अलैकुम, तव्हांखे हिन आयतूं क़ुरान जूं पढ़ी ॿुधाइजनि पियूं। हाणे त सिंधीअ में था ॿुधो, जे अरबीअ में मां ॻाल्हायां कयां हा त तव्हां चओ था असांखे कहिड़ी ख़बर। हाणे त सुख थी वियासीं न। त चए थो इहे रड़ियूं न कयो, छो त तव्हां हिन क़ुरान खे इग्नोर करे छॾियो। अव्हांखे आयतूं पढ़ी ॿुधाइबियूं हुयूं, फ़कुंतुम अला आका में तनकिज़ूं, तव्हां पंहिंजे खुड़ियुनि भर पोइ ते भॼंदा हो त मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं मुस्तकबिरीन, टेगर कंदा हो त असांखे पहुतल आहियूं। बी सामरन तहजरून, ऐं राति जो वरी फंक्शन कंदा हो, नाच कराईंदा हो। इहो ई माना आहे न पंहिंजो सामरन तहजरून, अलाह खे छॾे पे ॾिनव। अफलम यदबरुल कौल, चए थो त छा क़ुरान खे कॾहिं तव्हां खोले सम्झण जी कोशिशि कई आहे। अम जाहुम मालम यात आबाम अवलीन, या अहिड़ी का तव्हां वटि नई शइ आहे जेका तव्हांजे अबनि ॾाॾनि वटि कान आई, या अॻियनि क़ौमुनि खे असां क़ुरान कोन ॾिनो, नई शइ आई आहे छा। अम लम यारिफू रसूलहुम फहुम लहू मुनकिरून, या पंहिंजे रसूल खे कोन था सुञाणनि ऐं उन लाइ मुनकर थिया आहिनि। अम यक़ूलू बिही जिन्न, या चवनि था त जेको असो उन सही ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि। हाणे हे त उन ज़माने जी ॻाल्हि आहे जंहिं रसूल सलाम जो ज़मानो त चवनि पिया त नबी साईं जे नाले ते इहो मजनून आहे या चरियो आहे, पर हाणे त कुझु उनजे नाले ते केरु कोन चवंदो। हाणे उन नाले चवंदा जेको इहा ॻाल्हि करे थो, जेको तव्हांखे दर्स ॾींदो, चए चरियो आहे हिनखे छॾियोसि। भल जाओ बिल हक़, इहा ॻाल्हि आई आहे सच सां। व अक्सर हुम हक़कार हुन, पर घणा माण्हू हक़ खां नफ़रत था कनि। नफ़रत माना उनखे बुरो था पाइनि। अलाह फरमाए थो वल वितबल हक़ अहवा हुम, चए थो जेकॾहिं तव्हां जेको चाहियो था न, जेकॾहिं अलाह बि उहो ई चाहे, ल फ़सद समावात वल अर्द व मनफ़ी, त पोइ सॼे दुनिया में फ़साद ई फ़साद थी वञे। जहिड़े में तव्हां ज़िंदगी गुज़ारियो था, जेकॾहिं अलाह बि ईअं तव्हांखे अलाउ करे सभु ईअं थियनि त पोइ त सभु कुझु कोन्ह थींदो। भल आतई ना हुम ज़िक्र हिम, पर अलाह चए थो आऊं तव्हांखे क़ुरान ॾिनो आहे। फ़हुम अन ज़िक्र मोइरदून, पर हिन क़ुरान खां मुंहुं मोड़ींदड़ आहे। व इन लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत अन सिरात लनाकिबून, ऐं जेके आख़िरत ॾींहुं जंहिंखे तयारी कान्हे का, सोच कान्हे का, से त सिधे वाट खां पासीरा आहिनि। पर जेकॾहिं वलो रहम ना हूं, जेकॾहिं असीं मथे रहम कयूं ऐं जेको ॾुखु पहुतो आहे लाहियूं, तॾहिं पंहिंजी गुमराहीअ में हैरान रहंदा, कोन सुधरंदा। पोइ लक़द अख़ज़नाहुम बिल अज़ाब, पोइ जॾहिं मां उनखे अज़ाब सां पकड़ियोसीं, फमस्तकानू रबिम, त पोइ वमा यस्तज़रून, त उन अज़ाब में, तकलीफ़ में, कैंसर में, बीमारीअ में, परेशानीअ में
वरी बि अलाह जे आॾो न निवड़िया, न अलाह खां आजिज़ी कयूं त अलाह छॾाए, अलाह साईं छॾाए। पर पोइ हता इज़ा फताना अलैहिम बाबन ज़ा अज़ाबन शदीद, पोइ जॾहिं तव्हां हिननि जो आख़िरी अज़ाब जो वॾो दरवाज़ो खोलियोसीं, इज़ाऊं फी मुबलिसून, पोइ नामुद थी वेंदा, हाणे कोन था बचूं। हुअ लज़ी अंशा लकुम सम वल अबसार वल अफ़िदा, हे तव्हांजा कन कंहिं ठाहिया आहिनि, इहो सिस्टम कननि जो केरु थो ॿुधो, तव्हांजी अखियूं कीअं थियूं कमु कनि, तव्हांजी दिलि कंहिं ठाही आहे। कलीलनि मां तशकुरून, तॾहिं बि तव्हां अलाह जो शुकुरु कोन था कयो। हुअ लज़ी ज़राकुम फिल अर्द, तव्हांखे ज़मीन में फैलाईं व इलही तुहशरून, तव्हां वरी अलाह वटि गॾु कया वेंदव। हुअ लज़ी युही व युमीत, उहो ई आहे जेको तव्हांखे ज़िंदा करे थो, तव्हांखे मौत ॾिए थो। वल्लाहुल इख़्तिलाफ़ लैल व नहार, हे ॾींहुं राति अलाह थो करे। अफ़ला तकरून, तॾहिं बि सोचियो कोन था। बल कालू मिसल मां काल अबलून, ऐं तव्हां बि अॻियनि जहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। छा था चवनि? कालू व इज़ा मितना व कुन्ना तुरामन व इज़ामन, चवंदा हाणे बसि ज़िंदगी आहे न, ऐश करे वठूं, मरी वेंदासीं, हॾा ॻरी वेंदा, चूरो थी वेंदासीं, व इनाल मबूसून, पोइ उथंदासीं छा? लक़द वोइदन नहनु आबाउन हाज़ा मिन क़बुल, हे शुरूअ खां असांखे आसरा ॾींदा पिया, वॾनि ॾाॾनि खां चवंदा आहिनि त उथंदव उथंदव, इन हाज़ा इला असासिर अवलिन, इहे रुॻो अॻियनि किसा आहिनि, इहे सच न आहे हिननि में। तंहिं त अलाह खां चए थो, हिन खां जेकॾहिं थोरो घणो सुवाल जवाबु कयो। कहिड़ो? कुल लिमनिल अर्द वो मन फी आहे, इन कुंतुम तालूं, चई ॿुधायो त हीअ ज़मीन जेको आहे उहो कंहिंजो आहे, कंहिं ठाहियो आहे? त हिते त जजंदा सयक़ूलून लिल्लाह, चवंदा अलाह ठाहियो आहे। कुल अफ़ला तज़करून, पोइ नसीहत छो था वठो? कुल मन रब समावात सब व रबुल अर्शिल अज़ीम, चई पुछीनि त हे आसमान जो रब ऐं 7 आसमान जो रब केरु आहे? सयक़ून लिल्लाह, त चवंदा अलाह थो करे। कुल अफ़ला ततकून, पोइ अलाह खां डिरियो छो था वञो, चवणु छो था वठो? कुल मम बि यदी मलकूत कुल शई वो युजीर वला युजार अले, पुछी त इहो केरु आहे जंहिंजे हथ में सभु शइ जी हुकूमत आहे, उहो पनाह ॾींदो आहे ऐं उनजे अज़ाब खां कंहिंखे पनाह न ॾेई सघिबी, जेकॾहिं ॼाणंदा आहियो त ॿुधायो। इन कुंतुम तालमून सयक़ूलून, त देरी न कंदा, चवंदा अलाह। कुल्फ़ अन्ना तुसरून, पोइ तव्हां ठॻिजो किथे था, काॾे था ठॻिजो पिया? भल आतई नाहूं बिल हक़, बल्कि असां हीअ सची ॻाल्हि क़ुर हक़ सां आंदो आहे। इन हुम लकाज़बून, ऐं इहे बेशक इहे कूड़ा आहिनि। हाणे आख़िरी पोर्शन में मां छा कंदो आहियां, अलाए छो ईअं थो कयां, मूंखे पाण ख़बर न आहे, पर विचां क़ुर खोलियां थो त ॾिसां त असां सां अॼु अलाह छा थो ॻाल्हाए, छो त हीअ ज़िंदा किताबु आहे, तंहिंजे करे थी सघे थो त ॻाल्हाए। बिस्मिल्लाह रहमान औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम, बिस्मिल्लाह रहमान। चए थो जेके माण्हू हिन दुनिया में ग़लति कमु कनि था, उहा हसिबू अल्लाह तकून फितनतन, माना इहे ईअं सम्झो वेठा आहिनि त सज़ा कान थींदी असांखे, असांखे पावर आहे, असांखे वोट मिलिया आहिनि, या असां हींअर कमिशनर आहियूं या जज आहियूं, केरु असांखे कुझु कोन कंदो। फ अमूं, पोइ हक़ खां अंधा थिया, व समूं, हक़ खां ॿोड़ा थिया, पोइ सुम तावल्ला अलैहिम, पोइ अलाह वरी हिननि सां महिरबानी करे छॾ छूट कई। सुम अमूं, वरी अंधा थिया, व समूं, वरी ॿोड़ा थिया, कसीरनि मिनुम, अक्सरत हिननि मां। वल्लाह बसीरनि बिमा यामलून, जेके कनि था तंहिंखे अलाह ॾिसंदड़ आहे। ईअं ई आहे। कुल ताबदून मिन दूनिल्लाह, तव्हां अलाह खां सवाइ अहिड़ी शइ खे इबादत करियो था या अहिड़नि कानूननि खे मञो था, मा ला यमलिकु लकुम ज़रूं वला नफ़ा, जा अव्हांखे कंहिं नफ़े ऐं नुक़सान पहुचाइण जो इख़्तियार ई नथा रखनि। वल्लाहु समीउन अलीम, अलाह ॿुध ॼाणंदड़ आहे। माना तव्हां ॿेड़नि खां घुरो था जेके तव्हांखे नफ़ो नुक़सान ॾेई सघनि, ठीकु आहे साईं। अफ़ला यतूबून इलल्लाह, तंहिंजे करे हाणे बि तव्हांखे कमु आहे, टाइम आहे, पोइ अलाह ॾे तव्हां अलाह जी तौबह छो नथा कयो, उहो यस्तगफिरून, ऐं मग़फ़िरत घुरो उन खां। वल्लाह गफ़ूर रहीम, हे रमज़ान जो महीनो अलाह गफ़ूर रहीम आहे, ऐं पंहिंजे पाण खे सिधे रस्ते ते आणियो, रिज़्क़ हिलाल ते आणियो। चए थो इन तुबदू शयन ओ तुख़ू फ़इन अल्लाह कान बिकुल शैइन अलीमा, जेकॾहिं कंहिं शइ खे ज़ाहिर कंदो लिकाईंदो, पर अलाह सॼो नोट करे पिए थो। तंहिंजे करे इन अल्लाह व मलाइकतू युसल्लून अलन नबी, बेशक अल्लाह ऐं संदसि फ़रिश्ता नबीअ ते दुरूद मोकिलीनि था। या अहलज़ीन आमनू, ईमान वारो, सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, अमी बि मथिस दुरूद मोकिलियो, सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम वला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी चए थो अल्लाह साईं
वल्लज़ीन यूज़ून अल मोमिनीन वल मोमिनात बग़ैर मक़्तसबू, जेके ईमान वारनि मर्दनि ऐं ईमान वारनि ज़ालुनि बेॾोहिनि खे ईज़ाइनि था। किथे था ईज़ाइनि? थाणनि ते, कंहिंजे चुर्च ते, MP जे चुर्च ते। अलाह खां डिॼो। तव्हां अज़ाब जा मुंतज़र वेठा आहियो पुलिस वारो, जो कंहिंजे चवण ते वञी कंहिंखे फ्राई था करे छॾियो। तव्हां नथा सम्झो त अलाह वटि तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो। तव्हां मख़लूक जे चवण में अलाह जी जेका मासी था कयो। वल यूज़ुन मोमिनीन वल मोमिनात बग़ैर मक़्तसबू, जॾहिं उहे बेॾोही आहिनि, बेॾोहा आहिनि। फ़क़दिह तमलू बोहतानऊं व इस्मन मुबीना, त पोइ बेशक इहो ज़ाहिर गुनाह ऐं बोहतान सननि कंध ते पवंदो। ॾोकड़नि कमाइण लाइ वञी था, तव्हां हुनखे हाफ फ्राई या फुल फ्राई था करे अचो। ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिएव? या कहिड़ी तमामु माना त हीअ तव्हां छा था कयो? काफ़र बि ईअं कोन था कनि, हिंदुस्तान में बि ईअं कोन थो थिए। तव्हां मुस्लमान थी इहो कमु था कयो। ऐं जेके तव्हांखे हुकुम कंदा अलाह उन्हनि खे मार विझे, अलाह ताला उन्हनि खे अलाह ताला उनखे सज़ा ॾिए जेके तव्हांखे कमु चवनि था दुश्मनीअ में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां हे विचां थो खोलियां त तव्हां सां अलाह ॻाल्हाए। कुल या अहलल किताब लस्तुम अला शैइन हता तुकीमी तौरात वल इंजील वमा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम। हे जेके अलाह ताला ख़िताब थो करे हिंदुनि खे, वेदनि वारनि खे, बाइबल वारनि खे, चए त जेके तव्हांजे हिन बाइबल में उहे हिसा या वेदनि में जेके हिन क़ुर सां मिलनि जुलनि था, त घटि में घटि तव्हां उन्हनि ते त हलो न। छो नथा हलो उन्हनि ते? पर मुस्लमान नथा थियो त घटि में घटि उन्हनि आयतुनि ते त हलो न जेके असांजे तव्हांजे विच में कामन आहिनि। अलाह फरमाए थो, हे विचां कढूं पिया था, इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुम जन्नत। अलाह फरमाए थो त हे ईमान वारो, मां तव्हांजी जान ऐं तव्हांजो माल ख़रीद करे खयां थो जन्नत जे बदिले में, त विकिणो मूंखे। माना तव्हांजो माल बि अलाह लाइ ऐं जान बि अलाह लाइ। ऐं युकातिलून फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में तव्हां विड़ो था। व यक़्तुलून व युक़्तलून, तव्हां दुश्मननि खे ज़ालिमनि खे मारियो बि था, ख़ुदि बि क़तलु थियो था। वादलन हक़नि फ़ी तौरात वल इंजील वल क़ुरान, इहो जेको वाइदो आहे सो अॻियनि सभिनी मज़हबनि में, इंजील में, क़ुरान में आहिनि। वमन औफ़ा बि अहदी मिनल्लाह, पोइ जेको अलाह खां वधीक पंहिंजे वाइदे खे, अलाह कारण पंहिंजे वाइदे खे पूरो कंदड़ केरु आहे? अलाह पंहिंजो वाइदो पूरो कंदो। अलाह खां वधीक तव्हांजो वाइदो केरु पूरो कंदो? फस्तबशिरू बिबैयकुमुल लज़ी बायतुम, तंहिंजे करे पंहिंजे हिन सौदे ते ख़ुशि थियो जेको तव्हां अलाह सां कयो आहे। इहा ई वॾी काइमाबी आहे। तंहिंजे करे ताइबून अल आबिदून अल हामिदून, जेके तौबह कंदड़ आहिनि, इबादत कंदा आहिनि, अलाह जी तारीफ़ कंदड़ आहिनि, अलाह जे रस्ते में मुसाफ़िरी कंदड़ आहिनि, रुकू कंदड़, सजदो कंदड़, चङे कम जो हुकुम कंदड़ ऐं बुछड़े कम खां रोकींदड़ ऐं अलाह जे हुकुम जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। हे पैगंबर, तूं ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए त तव्हांखे त मुबारकूं हुजनि जेकॾहिं तव्हां इहे कमु कयो था। चए थो आमनू बिल्लाह व रसूली, अवां अलाह ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हियुनि खे यको सचो सम्झी उनखे प्रैक्टिस में आणियो। व अनफ़िकू मिमा जालकुम मुस्तख़लिफ़ीन फ़ी, ऐं तव्हांखे अलाह पंहिंजो नायब मुक़ररु कयो आहे त जेको तव्हांखे अलाह माल ॾिनो आहे इन खे अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो। फलज़ीन आमनू मिनकुम व अनफ़क़ू लहुम अजरुन कबीर, ऐं अव्हां मां जिन ईमान आंदो ऐं ख़र्चु कयो तंहिंजे लाइ अलाह चए थो मुबारक, तव्हांखे वॾो अजुरु मिलंदो। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिया। सुभानक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।